बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही जल जलालुहु, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत पिरीअ जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सब सबो ई हाल मंझां ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। जून खां पोइ जुलाई जो महीनो ऐं मौसम जेतिरी गरम रही या जेतिरी गरम आहे, इन मौसम में समहाउ पाण एडजस्ट त थी विया आहियूं। ऐं हूअं बि पाण सभु ॼाणूं था त पाण सभिनीनि खे घणियूं गर्मियूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि। ऐं सिंध जनूबी पंजाब जी ॻाल्हि करियूं, सिंध जी ॻाल्हि करियूं, तमामु घणियूं गर्मियूं पाण सभिनीनि खे बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि हर साल। ऐं हर साल जेको आहे सो इहो बि ॿुधायो वञे पियो त हाणे ईंदड़ जेके ईयर्स आहिनि उन में अञा वधीक गर्मी थींदी। मां हमेशह चवंदी आहियां त असां जेको आहे न एनवायरमेंट ते त ॻाल्हाईंदा आहियूं ऐं असां हुकूमत ते बि ॾाढो आसानी सां ॻाल्हाईंदा आहियूं, पर पंहिंजो जेको असांजो इंडिविजुअल पंहिंजो किरदारु हूंदो आहे, रोल हूंदो आहे, उन ते असां जेको आहे सो घटि नज़र विझंदा आहियूं, उन ते असां घटि ॻाल्हाईंदा आहियूं। पहिरीं थोरी मींहनि जी ॻाल्हि करे वठां, मींहोकी जो ज़िक्र कंदी हलां। थर में मींहुं पवंदो आहे त उहा ख़ुशहाली जी निशानी हूंदी आहे, पर जॾहिं नुक़सानात साम्हूं ईंदा आहिनि त पोइ उहा ख़ुशी जेको आहे सो ग़म में तब्दील थी वेंदी आहे। जॾहिं बि मींहुं वसंदो आहे त तव्हां सभिनीनि खे पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि मैसेज रिसीव थींदा हूंदा। ऐं ही जेके अलार्मिंग सिचुएशन्स हूंदियूं आहिनि उन्हनि सभिनीनि जी पाण सभिनीनि खे ख़बर त पवंदी आहे त घणो मींहुं पवंदो त नुक़सान बि उन तरह थींदा। छो त दुनिया में मौसम जी तब्दीलियूं तमामु घणियूं आहिनि। उन ई तरह पाण थर में ॾिसूं पिया त बिजली बि किरे पई ऐं आस पास जेकॾहिं वाहन जी ॻाल्हि कजे थी सिंध में त तमामु घणियूं जानियूं बि ज़ाया थियनि पियूं। हालांकि उते जेको आहे न स्ट्रिक्टली मना बि थियल आहे त हिननि ॾींहंनि में मूनसून जा जेके ॾींहं हलंदा आहिनि या बरसातुनि जो जेको स्पेल हलंदो आहे त उन में तव्हां जेको आहे न पंहिंजो तमामु घणो ख़्यालु करियो। पर उन जे बावजूद बि नौजवान जेको आहे सो उन ख़ुशी में ऐं पंहिंजी हिकिड़ी मस्ती में ॿाहिरि पंहिंजो इंजॉयमेंट जे चकर में, उन सेल्फीज़ जे चकर में, पंहिंजे सोशल मीडिया ते फ़ोटो लॻाइण जे चकर में, या पाण टिकटॉक या इंस्टाग्राम ते स्टोरीज़ लॻाईंदा आहियूं, उन चकर में जेको आहे सो पंहिंजी जान जी का परवाह कोन हूंदी आहे। ऐं नुक़सान जॾहिं साम्हूं ईंदा आहिनि त पोइ ख़बर पवंदी आहे त केॾो वॾो न नुक़सानु आहे। हिकु जान बि हली वञे त इहो केॾो वॾो नुक़सानु आहे। सो जिथे बि आहे उहो कोशिशि करियो त तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो, या जेको तव्हांजो सोलर प्लेट्स लॻल आहिनि, जेको बि बिजलीअ जो तव्हांजो इंतिज़ामु थियल आहे उनजो ख़ासि ख़्यालु रखो। पंहिंजे घर में छतुनि ते जेको तव्हांजा इस्तेमालु थियल आहिनि उन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखो। ऐं मींहुं बिल्कुलु वसंदो, मींहं जो ॿुधायो वञे पियो, ख़ासि तौर ते पंजाब में तमामु घणो मींहुं पवंदो। ऐं हूअं बि पाण ॾिसंदा आहियूं त हर साल जेको आहे सो पहिरियों चङो ख़ासो मींहुं इंडिया में वसंदो आहे, उनखां पोइ जेको आहे सो पाणी जझो पाणी जेको आहे सो उहो पंजाब में दाख़िलु थींदो आहे ऐं उनखां पोइ वरी पाणी जेको आहे सो पुछड़ीअ ताईं पहुचंदो आहे। ऐं हिन दफ़े बि ॿुधायो वञे पियो त पाणी जेको आहे न थोरो न पर ओवरलोडेड हूंदो, तमामु घणो पाणी हूंदो। त पोइ उनखां बाद में हिकिड़ी सिचुएशन पाण सभिनीनि जे साम्हूं हूंदी आहे, उहा हूंदी आहे ॿोॾि जी। नंढी ॿोॾि या वॾी ॿोॾि पाण सिंध में ॾिसंदा आहियूं। पोयां बि पाण ॾिसंदा हलूं 2010 में, 11 में, 2007 में जेका ॿोॾि ॿुधाई वई उहा बि तमामु घणी ख़तरनाक हुई। सो तमामु घणो पंहिंजो ख़्यालु रखो। ऐं ख़ासि तौर ते बंद जेको आहे सो सॼो साल उन्हनि जी का मरमत न हूंदी आहे, को जेको आहे सो बजट उन ते इस्तेमालु कोन थींदो आहे। ऐं ॻोठ जा लोकल जेके माण्हू हूंदा आहिनि उहे बि बंदनि जो उन तरह ख़्यालु कोन रखंदा आहिनि। पाण सभु ॼाणूं था त उते जेको आहे सो जेके बि ज़मीनी जानवर थियनि था, कुआ ॻोहूं, उहे उन में अंदरि जेको आहे सो घर करे वेंदा आहिनि। उहो अंदरां ॾाढो वीक थी वेंदो आहे ऐं गवर्नमेंट जो बि उन तरह उन ते ध्यानु न हूंदो आहे। मां पहिरीं बि चयमि त उहो बजट जेको आहे सो उन तरह इस्तेमालु कोन थींदी आहे, त उहे बंदि ॾाढो वीक थी वेंदा आहिनि। पोइ जॾहिं मौसम मींहं जी थी वञे थी, सावण जी जॾहिं मौसम हूंदी आहे, मॉनसून जो जॾहिं टाइम हूंदो आहे, तमामु घणो मींहुं वसे थो, त पोइ उहे बंदि बि पाण टुटंदे ॾिसंदा आहियूं ऐं ॻोठनि जा ॻोठ सॼा उहे पाणीअ जी नज़र थी वेंदा आहिनि। माण्हू तमामु घणो सर्वाइव कंदा आहिनि हिते। सदाईं इन्हनि मौसमनि में पाण प्रोग्राम्स कंडक्ट कंदा हलंदा आहियूं।
ऐं हमेशह घणा नुक़सान जेको आहे सो पाण फेस कया आहिनि, बट स्टिल असां वटि जेको आहे सो सिचुएशन कुझु इन तरह ई साम्हूं आई आहे। सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु करियो ऐं अॼु जे प्रोग्राम में दुनिया ते बि थोरी नज़र विझंदासीं ऐं दुनिया में जंगियूं यूक्रेन जी ॻाल्हि कयूं या रशिया जी ॻाल्हि कयूं ऐं उन खां पोइ सीज़ फायर थियणु, असां ईरान जी ॻाल्हि कयूं या दुनिया जे डिफरेंट मुल्कनि जी ॻाल्हि कयूं जिते बि जंगुनि जो आगाज़ थिए थो त उन जा थोरा या घणा नुक़सान त उन आगाज़ में बि ज़रूरु ज़ाहिर थियनि था। दुनिया हिन वक़्तु कहिड़ी तरफ़ वधी रही आहे या जंगुनि जा ऐलान थियनि था, उन खां पोइ सीज़ फायर थी वञे थो, त हिन जा बि त कुझु असरात दुनिया ते हूंदा, डिफरेंट कंट्रीज़ ते, असां जहिड़नि मुल्कनि ते या असां खां अलावा दुनिया जे ॿियनि मुल्कनि ते छा नुक़सान थियनि था, उन जे हवाले सां प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। ऐं प्रोग्राम में सहकार बि मौजूदु आहे, सोना यूरिया जो साथ प्रोग्राम में मौजूदु आहे, नाज़रीन उनजो बि ज़िक्र ज़रूरु कंदासीं। सोना सां इहा आहे कामयाबी इनामी तक़सीम। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ियो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कोन, सोना यूरिया नीम कोन ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो ऐं ॿोरीअ में मौजूदु स्क्रेच कार्ड उते मौजूदु हूंदो त उन सां तव्हां इज़ाफ़ी पैदावार बि करे सघो था। सोना यूरिया सां ई गॾु खटे सघो था ट्रैक्टर्स, मोटरसाइकिल्स, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं उन सां गॾोगॾु बेशुमार क़ीमती इनामात। अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। आयल जेको मौजूदु महिमान प्रोग्राम में मौजूदु आहे उन्हनि जो तारीफ़ कराईंदी हलां। उन्हनि जो जेको कमु आहे ॾाढो हमेशह उन्हनि जो पॉज़िटिव कमु ॾिठो आहे, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां पंहिंजो कमु करे रहिया आहिनि, ॾाढा सुठा पाण उस्ताद आहिनि, सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजी ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। पॉलिटिकल साइंस में जनाब पाण असिस्टेंट प्रोफेसर जी हैसियत सां पंहिंजी ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि था ऐं उन खां अलावा हर स्टूडेंट ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्कॉलरशिप जे थ्रू ॿाहिरि बि वञणु चाहींदो आहे ऐं असां चाहींदा आहियूं त पंहिंजी स्टडी खे बि जेको आहे सो अॻियां वधायूं ऐं पंहिंजो फ्यूचर सिक्योरिटी हुजे, उन हवाले सां बि संदन किरदारु हमेशह ॾाढो सुठो रहियो आहे। स्टूडेंट्स खे हमेशह सुठे अंदाज़ में पाण गाइड कंदा आहिनि। मां ॻाल्हि करे रही आहियां इमरान नुनारी साहिब जिन जी। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था सर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह जी ज़बरदस्त। अल्हम्दुलिल्लाह जी। जी सर, मूं स्टार्टिंग में मानसून जी ॻाल्हि कई ऐं जेकॾहिं घणो मींहुं वसे थो ऐं पाणी घणो सिंध में दाख़िल थिए थो त पहिरीं थोरो उन ते ॻाल्हाईंदासीं, उन खां पोइ जंगियूं ऐं उन जे असरात ते ॻाल्हाईंदासीं। जी जंगियूं त ॾिसो पिया कंटिन्यू आहिनि ऐं जंगनि जा असरात बि वॾा आहिनि, न ई ख़ितनि ते न उन्हनि मुल्कनि ते जेके विढ़नि था, बल्कि पूरी दुनिया ते आहिनि असरात। छो जो एलाइज़ हाणे इसराइल ईरान जी जंग लॻी, वरी सीज़ फायर थी वई, पाकिस्तान इंडिया जी जंग लॻी, उहा ख़तमु थी वई, पर अञा बादल मौजूदु आहिनि, ख़तरात मौजूदु आहिनि। असां ॾींहों ॾींहुं ॾिसूं था ऐं रोज़ जी स्टेटमेंट्स जेके लीडर्स जी आहे ऐं मोदी ऐं नातनयाहू जी सोच तक़रीबन साॻी आहे, मिलंदड़ जुलंदड़ आहे। वॉरियर्स आहिनि, एक्सट्रीमिस्ट आहिनि ऐं जंगजू लॻनि था, खून रेज़ी करण वारा आहिनि। ॿिन्हिनि जी पॉलिसी तक़रीबन आइडियोलॉजी सेम आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं आइडियोलॉजी माना मेंटल अप्रोच आहे जेकी आहे। त ईरान ऐं इसराइल जी जंग त हींअर त मौजूदा वक़्त में कोन्हे, पर कुझु ॾींहं अॻु ई ख़तमु थी आहे, पर उन जा असरात वॾा आहिनि, पूरी दुनिया ते पिया आहिनि। रूस, चीन, पाकिस्तान ऐं यूरोपियन स्टेट्स, ख़ुदि अमेरिका ते ऐं इसराइल ऐं जेके ईरान आहिनि उन्हनि ते त डायरेक्ट असरात आहिनि, डिफरेंट उन्हनि जी तबाही आई आहे। ऐं इहा ई वजह हुई जंग खे अमेरिका जे तरफ़ां बम किराइण ईरान जी न्यूक्लियर फैसिलिटीज़ ते ऐं जंग खे ख़तमु करणु, त जीअं इसराइल खे वधि खां वधि तबाही रोके सघे, छो जो आख़िरी ॾींहं जेके उन हमला कया उन्हनि जी तबाही ॾाढी हुई। बहरहाल हींअर जेकी पोज़ीशन आहे तमामु ॾिसूं था त नाज़ुक पोज़ीशन आहे ऐं अञा ख़तरो टरियो कोन्हे ईअं सम्झूं, छो जो ॾिसूं त हिकु तरफ़ जेको नेतन्याहू आहे इसराइली प्राइम मिनिस्टर आहे जेको, उहो ग़ज़ा ते कब्ज़ो करे रहियो आहे। रोज़ बम्बार्डमेंट थिए पई, माण्हू मरनि पिया। राति बि मूं इहा ई ताज़ी ख़बर पढ़ी रहियो हुयुसि, चैनल ॾिसी रहियो हुयुसि, अल जज़ीरा। 120 तक़रीबन 24 कलाकनि में उन्हनि माण्हू मारिया इसराइल वारनि, हमास तमामु वॾो, हिकु 24 कलाकनि में। ऐं इहा जंग त हूअं जेको अटैक थियो 1 अक्टूबर 2023 में शुरू कयो हुन, ऐं इन दौरान ॿुधो वञे थो ऐं चयो वञे थो त लॻभॻि 70,000 जेको फ़लस्तीनी मारिया विया आहिनि। त हाणे ताज़ी अॼु जी जेकी ख़बर आहे त वाशिंगटन में मिलिया आहिनि, नेतन्याहू विज़िट कयो आहे ऐं ट्रम्प सां ऐं हिन जी मुलाक़ात थी आहे, अमेरिकन सदर ऐं इसराइली जी, ऐं उन में कुझु ॻाल्हि ॿोल थी आहे।
मौक़िफ़ ॾिठो वञे जेकॾहिं हमास जो जेको आहे त उहो चाहिनि था त पूरी जंग खे ख़तमु कयो वञे, सीज़ फायर न कयो वञे, पर ॻाल्हियूं हिते थी रहियूं आहिनि सीज़ फायर जूं। तव्हां बि जीअं हाणे सवेर ज़िक्र कयो सीज़ फायर जूं। जी हा, सीज़ फायर छो जो मुकमल हल न आहे, सीज़ फायर आहे वक़्ती हल हिकिड़ो। जी हा, ऐं हीअ आहे पूरी हिकिड़ी रियासत, पूरी क़ौम आहे, नेशन स्टेट सिस्टम जेका चवंदा आहियूं, माना नेशन ऐं स्टेट, स्टेट में जेकी नेशन पूरी हूंदी आहे, हिकिड़ी फ़लस्तीनी पूरी क़ौम आहे। त उहे उन्हनि जो मौक़िफ़ इहो आहे फ़लस्तीनियुनि जो, ऐं प्लस में जेकी उन्हनि जी ऑर्गेनाइज़ेशन आहे हमास जेकी विढ़ी रही आहे इसराइल सां जंग करे रही आहे, उनजो मौक़िफ़ इहो आहे त पूरी तरह जंग खे ख़तमु करे इसराइल खे फ़लस्तीन खे तस्लीम कयो वञे, त उहा हिकु रियासत आहे ऐं उन्हनि खे हिकु ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वञे, सेल्फ डिटर्मिनेशन जो पावर ॾिनो वञे। ऐं साॻी ॻाल्हि जेकी असां करे रहियासीं, इसराइली प्राइम मिनिस्टर ऐं अमेरिकन प्रेसिडेंट जी मुलाक़ात थी आहे जेकी अॼु कल्ह अमेरिका में राति माना असांजी त उते ॾींहुं हूंदो आहे, त उन मुलाक़ात में अमेरिकन सदर चयो आहे त मां इहा पक नथो ॾियां त ॿ माना जेको रियासतुनि जो क़याम थींदो या न थींदो, ॿ रियासतूं यानी हिकिड़ी इसराइल ॿियो फ़लस्तीन खे मञियो वञे। बाक़ी सीज़ फायर लाइ नेतन्याहू मञियो आहे ऐं ॻाल्हि के हिन खे चए थो मां कंहिं हद ताईं तस्लीम थो कयां त सीज़ फायर लाइ असां राज़ी आहियूं, यानी 60 ॾींहंनि जो सीज़ फायर। पर 60 ॾींहनि में इहा बि दुनिया खे ख़बर आहे त उते जेको आहे सो बाक़ाइदा 60 ॾींहं जो जेकॾहिं आहे त उन खां पोइ छा थींदो, देन वॉट, सुवालु इहो आहे, छा पोइ वरी बम्बार्डमेंट शुरू थींदी? पर वरी 60 ॾींहं जो जेकर सीज़ फायर थिए थो त इहा कहिड़ी गारंटी आहे वाक़ई हू हमला न कंदो? सीज़ फायर जी असां ॾिठी आहे तारीख़ में ॾिठो वियो आहे त उनजी जेको वायलेशन थींदी रही आहे। सीज़ फायर भले हिकिड़ी डॉक्यूमेंट आई पर बम्बार्डमेंट अञा हले पई। हाणे उते मीटिंग जारी आहे नेतन्याहू ऐं ट्रम्प जी, ऐं हेॾां हमला जारी आहिनि। जी हा, जीअं ट्रम्प चयो त इहा बि हिकिड़ी क़िस्म जी जेको स्टेटमेंट सही न हुई, त तव्हांखे 12 ॾींहं ॾिना विया आहिनि, उन खां पोइ तव्हां जेको आहे अचो ऐं सीज़ फायर असां कंदासीं 2 हफ़्तनि में, माना 2 हफ़्तनि में जेके माण्हू मारणा आहिनि तव्हां मारे छॾियो, जेकी तबाही करणी आहे फ़लस्तीन जी उहा करे छॾियो। त नेतन्याहू इन ॻाल्हि ते आहे त राज़ी थियो 60 डेज़ लाइ, पर हमास जो मौक़िफ़ आहे त मुकमल जंग खे ख़तमु कयो वञे। ऐं इहो लॻे नथो नेतन्याहू जा जेके इरादा आहिनि, जीअं ईरान ते हमिलो कयईं, वरी हेॾां जेको आहे त जेनोसाइड हले पई, नसुलकशी फ़लस्तीनियुनि जी, उनजा जेके इरादा आहिनि तमामु ख़तरनाक आहिनि, छो जो ग्रेट इसराइल जो जेको आहे, ऐं हू जेको ॾिसे थो केर बि हिन रीजन में, हिन ख़िते में जेको मिडल ईस्ट आहे, को बि असां लाइ जेको ख़तरो महसूसु थिए थो। हालांकि जीअं ईरान एटम बम न ठाहियो, IAEA ऐं ॿियनि मञो इंटरनेशनल कम्युनिटी, इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन, यूनाइटेड नेशन जी बॉडीज़, त उहे एटम बम नथा हलाइनि, को बि अहिड़ो इरादो उन्हनि जो न हुयो, पर तंहिंजे बावजूद बि उन ते अटैक कयो वियो। यानी इसराइल महसूसु जिथां बि करे थो ख़तरो, भले यमन हुजे या शाम हुजे, सीरिया हुजे या पोइ ईरान हुजे, जॾहिं हू महसूसु करे ख़तरो आहे त उन्हनि ते हू हमिलो करे थो, उन्हनि खे छो जो कमज़ोर करे छॾे, सुभाणे मथां हू उभरे। हुन ख़बर आहे त अॼु उन वटि उहा ताक़त न आहे, पर हीउ सुभाणे असां लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो, तंहिंजे करे उनखे इते इहो कुचलियो वञे। ऐं इहो इसराइल अकेलो न आहे, इहा ॻाल्हि असांखे वाज़े आहे, दुनिया में इहा ॻाल्हि वाज़े आहे त इसराइल अकेलो न आहे। उनजे बैक जेकी आहे त पूरी USA जी आहे, ऐं बॉम्बार्डमेंट करे एग्ज़ैक्टली एॾा बम जेके दुनिया में कॾहिं किरिया ई न हुजनि, बंकर ब्लिस्टर बॉम्ब्स किराए दुनिया खे पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो करे, ऐं वरी चए त हीउ जंग जो हाणे ख़ात्मो आहे, त उन में डेफिनेटली जंहिंखे तव्हां बॉम्ब्स किराया आहिनि उनजा बि रिएक्शन्स हूंदा, उहे ऐं उहो दुनिया बि ॾिठा, पर इहो हिकिड़ो ईरान बि रेशनल अकुली जीअं चवंदा आहियूं असां, हिकिड़े अकुल वारो क़दम खयों त सीज़ फायर लाइ राज़ी थियो, ऐं हिकिड़ो उन्हनि जी एयरबेस ते जेको मिसाइल किरायो, ऐं अमेरिकन प्रेसिडेंट बि राज़ी थियो त बाबा सीज़ फायर थियणु खपे, हीअ जंग बंदि थियणु खपे। इन में छा आहे त कुझु ड्रॉबैक्स बि हुया जंग दौरान ईरान जा, जीअं ईरान जो एयर सिस्टम ऐं डिफेंस सिस्टम मज़े जो न हुयो, स्पाई सिस्टम जासूसी निज़ाम उहो मज़े जो हुन में न हुयो। हाणे सीज़ फायर थी आहे त हिन में उहो कुझु फ़ाइदा बि वठी सघे थो हिन सीज़ फायर दौरान, त उन में एयरफोर्स खे पंहिंजी खे उहो मेंटेन करे, नंबर फर्स्ट मुंहिंजे तजीह मुताबिक़ त हुन खे एयरफोर्स खे मज़बूत करणु खपे, डिफेंस सिस्टम खे मज़बूत करणु खपे, ऐं नंबर 3 पंहिंजी अॼुकल्ह ॾिसूं था जीअं पाकिस्तान हुजे, इंडिया हुजे, अमेरिका हुजे या इसराइल हुजे, पंहिंजी डिफेंस बजट खे जेकी सालियानी बजट हूंदी आहे उनखे वधाइनि था, त उन डिफेंस बजट जेकी स्पेंडिंग आहे
उनखे बि थोरो इंक्रीज़ करे ऐं उन खां अलावा जेको आहे रूस ऐं चीन सां अञा हुनखे वधीक मज़बूत तलकात ठाहिणा पवंदा त पोइ हू डिफेंस जेको आहे सही करे सघे थो। हाणे ॾिसो जॾहिं जंग लॻे पई त सिर्फ़ु मिज़ाइल सां हमिलो थिए पियो या ड्रोन सां हमिलो थिए पियो ऐं मिज़ाइल्स बि वरी 4 खां 5 जॻह ते हिते रोकियो, पैसिफिक ओशन में, रेड सी में, वरी उन खां अलावा इराक में, उते कोशिशि कनि पिया हिननि जे मिज़ाइल्स खे रोकियो, पर तंहिंजे बावजूद बि उहे मिज़ाइल किरनि पिया जेके कुझु बची वञनि पिया हिननि सिस्टम। पोइ वरी जेको चवनि था डिफेंस सिस्टम हुयो इसराइल जो जेको उहो उन्हनि खे रोके पियो, पर उहो बि नाकाम जॾहिं वञे पियो पोइ मिज़ाइल उन में, पर तंहिंजे बावजूद बि इसराइल एतिरो कैपेबल हुयो जो उन्हनि खे मिज़ाइल उन्हनि ताईं पहुचाए सघे। पर हाणे ॾिठो जेकॾहिं एयरफोर्स इसराइल जी उन्हनि ते हमिलो कयो ऐं उनजे सिटीज़ ते जेको आहे बॉम्बार्डमेंट कई त एयरफोर्स जेसिताईं तव्हांजी मज़बूत न आहे, मुंहिंजे ख़्याल में हिन दौर में ख़ासि तौर ते अॼु जे दौर में एयर सिस्टम, छो जो हाणे उहा जंग त न आहे तलवारुनि वारी या बंदूकनि वारी या टैंक्स वारी ग्रेनेड्स वारी हथनि सां बम उछलायो, उहा न आहे। एग्ज़ैक्टली टेक्नोलॉजी जी जंग आई, मशीन जी जंग आहे ऐं जंहिंमें तव्हांजी एयर फोर्स मज़बूत हुजे, तव्हांजो एयर डिफेंस सिस्टम मज़बूत हुजे ऐं तव्हांजो जेको जीअं मिज़ाइल्स अचनि था उनखे रोकण जो सिस्टम मज़बूत हुजे त ऐं उहो वरी तॾहिं थी सघंदो जॾहिं तव्हांजा सुठा एलाइज़ हूंदा, सुठा दोस्त हूंदा। छो जो चीन हींअर ॾिसूं था त कुलो कुले में मिलाए अमेरिका जे में हले पियो, रूस ऑलरेडी पहिरियां बि सुपर पावर रही चुको आहे, हाणे त खणी 91 पोइ टुटी वियो, त उन्हनि खां ई हथियार ख़रीद बि करे सघे थो इन दौरान। त सीज़ फायर जा इहे बि वरी फ़ाइदा आहिनि त जीअं चवंदा आहिनि साई मिली वेंदी आहे, तव्हां रीऑर्गनाइज़ थी सघो था, री एनर्जाइज़ थी सघो था, रीस्टेब्लिश थी सघो था ऐं वरी शयुनि खे गॾु करे सघो था, दोस्त वधाए सघो था। ऐं उहो बि इंटरनेशनल पॉलिटिक्स में चवंदा आहिनि त न तव्हांजो कोई हमेशह वारो परमानेंट दोस्त आहे न ई दुश्मन, पर मां चवंदुसि त न ई तव्हांजो परमानेंट पीस आहे न अमुन आहे, पर सिर्फ़ु तव्हांजा मुफ़ादात जेके आहिनि त उहे आहिनि। ऐं पुराणी हिकिड़ी चवणी आहे ॾाढी ख़ूबसूरत ऐं हक़ीक़त आहे हिन ते, देयर इज़ नो किनशिप इन द किंगशिप, कंहिं दौर में चयो यानी बादशाहीअ में माइटी न हलंदी आहे। त माइटी न इन जे चवण जो मक़सदु आहे त तव्हांजो न को माइट आहे, न को दोस्त आहे, न को दुश्मन आहे परमानेंट, तव्हांजा मुफ़ादात इंटरनेशनल पॉलिटिक्स जी ॻाल्हि, दुनिया बैन अल-अक़वामी जेकी सियासत में आहे, त ईरान खे बि पंहिंजे दोस्तनि खे बि सुञाणणु खपे, दुश्मन खे सम्झणु खपे ऐं जेको आहे त इन्हनि दोस्तनि खां हाणे वरी मदद बि वठणु खपे ऐं वठंदो, डेफिनेटली वठंदो। त नेतन्याहू त राज़ी थी वियो आहे हिन ॻाल्हि ते 60 डेज़ ते जीअं ॻाल्हि करे रहियासीं, पर ईरान लाइ स्टिल अञा ब्लरिंग जीअं हिकिड़ी अंधेरे वारी जेकी तस्वीर उहा आया त अॻिते छा थींदो, ऐं इहो ई बयानु कल्ह बि ताज़ो ट्रम्प ॾिनो आहे। एग्ज़ैक्टली सर, इन ते ॻाल्हायूं था, कल्ह ट्रम्प वारे बयान ते पाण ॻाल्हायूं था ऐं ट्रम्प जो बार बार चवणु त ईरान जेको आहे सो पंहिंजी सेम कंडीशन में कोन्हे जेको 2 हफ़्ता पहिरीं हुयो, उन ते पाण वधीक कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सोना यूरिया जो प्रोग्राम में साथ मौजूदु आहे सोना बोरान DAP बोरान जी जेतिरी तक़सीम वधीक फिलफोर पैदावार भरपूर, काॾे न वञिजो व्यूअर्स, ॾिसंदा रहिजो अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे वीर भलीकार चवां थी, वेलकम चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जंगनि बाबति ॻाल्हि ॿोल हली रही हुई, रशिया ऐं यूक्रेन जी जंग जो आगाज़ ऐं उनखां पोइ माठ थी वञणु, इंडिया ऐं पाकिस्तान जी जंग जो आगाज़ ऐं उनखां पोइ माठ थी वञणु, वरी जेको आहे सो असां ईरान ऐं इसराइल जी जंग जो आगाज़ बि ॾिठोसीं ऐं तमामु घणा नुक़सानात बि पाण ॾिठासीं ऐं उनजो बि बाद में जेको आहे सो सीज़ फायर साम्हूं अचणु, उनजा छा नुक़सानात थियनि था, दुनिया सॼीअ में जेको आहे सो डिस्कशन्स आहिनि त आईंदे जे लाइ जेको आहे सो ईरान खे छा करणु घुरिजे या दुनिया ते कहिड़ा असर पवनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे किथे बि जंग जो जेकॾहिं आगाज़ थींदो आहे, भले सीज़ फायर थी वञे, पर उनजा कुझु असरात त दुनिया ते हूंदा ई आहिनि। उन बाबति जेको आहे सो ॻाल्हि ॿोल हले पई ऐं प्रोग्राम में सहकार बि मौजूदु आहे, सोना यूरिया जो साथ मौजूदु आहे प्रोग्राम में। सोना यूरिया नीम को नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतनि खां तहफ़ुज़। प्रोग्राम जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था
हींअर ॿिया महिमान बि असांखे जॉइन करे चुका आहिनि। अज़हर टांबरे साहिबु, उन्हनि खे एज़ अ सोशल वर्कर हमेशह ॾाढो एक्टिव ॾिठो आहे, ॾाढे सुहिणे अंदाज़ में हुननि कमु कयो आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण कमु कंदा हलिया आहिनि। ऐं नौजवाननि खे गॾु वठी हलणु मूंखे लॻंदो आहे ॾाढो ॾुखियो आहे। कंहिं बि हिकु ग्रुप खे तव्हां जेकॾहिं गॾु वठी था हलो, हुननि ते कमु कयो था, पर्सनल एंड प्रोफेशनल डेवलपमेंट ते जॾहिं तव्हां कमु कयो था त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। शायदि उहो जेको आहे न जीअं सोशल मीडिया ते शेयर कंदा आहियूं उहो आसान हूंदो आहे, पर कंटिन्यूअसली कमु करणु ॾाढो हिकिड़ो हार्ड टास्क रहे थो। तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा, अज़हर टांबरे साहिबु, पाण जेको आहे सो बरसातुनि जे स्पेल जो ॿुधूं पिया, मींहुं घणो वसे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे नुक़सानात बि उन तरह आहिनि। अर्बन फ्लड जो बि ख़तरो आहे, छा चवणु चाहींदव? ॾिसो, अर्बन फ्लड पाण खे सभिनी खे ख़बर आहे त हर साल बरसाति अचणी बि आहे, मानसून थींदी आहे, उन खां पोइ हिकिड़ी स्पेशल मानसून थींदी आहे ऐं मुख़्तलिफ़ तव्हांखे हर ॿार खे ख़बर आहे, हर माण्हू खे ख़बर आहे, हर इंसान खे ख़बर आहे त बरसाति पंहिंजे वक़्त सां अचे बि थी ऐं हर साल अचे थी। उहो कॾहिं कॾहिं बिना मुंदी बरसाति बि थींदी आहे, पर मक़सदु इहो आहे त उन जे लाइ उपाउ वठणु असांजी जेकी आहे गवर्नमेंट ऐं उन सां जेकी असांजी लोकल गवर्नमेंट आहे उनजी उनजो वॾो रोल आहे। लोकली ॻाल्हि कजे, अगरि असां ॾिसूं था त अर्बन फ्लड खे कराची हैदराबाद खे अगरि असां ॾिसूं नज़र में रखूं त तव्हां ॾिसो त अगरि हिन जी नकासी जेकी आहे, पंहिंजो ड्रेनेज सिस्टम इंफ्रास्ट्रक्चर जेको बि आहे ऐं उन खां पोइ जेको ड्रेनेज जो जेको सिस्टम जेको रखियो थो वञे, उन जी सफ़ाई ऑलरेडी पाणी खोड़े इलाइक़े कुझु पोश इलाइक़नि खां अलावा बाक़ी त तव्हां ॾिसंदव त हूअं ई पाणी बीठो हूंदो। त इहा ई अर्बन फ्लड जी वार्निंग अगरि अचे थी, जीअं हाणे अर्ली अची वई आहे, माना हींअर रिसेंटली हिकिड़ी इंफॉर्मेशन अचे थी एमरजेंसी न्यूज़ जे थ्रू एडवाइज़री अचे थी PDMA जी तरफ़ां, NDMA जी तरफ़ां, त अर्बन फ्लड जी हिकिड़ो ख़दशो आहे। पर असांखे असांजी जेकी लोकल गवर्नमेंट आहे उन्हनि खे इन ते घणे को घणो ध्यानु ॾियणु घुरिजे, छो जो ॾिसो था न हर इंसान जी आबादी वधे थी, उन सां गॾु इलाइक़ा ऐं कॉलोनियूं ऐं उन सां गॾु आबादी सां गॾु उन्हनि जी जेके आहे सो रोज़मर्रा जे हिसाब सां अगरि तव्हां ॾिसंदा वेंदव त शहर ॻोठनि मां शहर थी विया आहिनि। त हाणे उन जो सॼो जेको सिस्टम आहे त तव्हां ॾिसो न, मानसून बि ईंदो, बरसाति बि ईंदी, आबादी बि वधंदी ऐं इन खां पोइ इलाइक़ा बि वधंदा तरीक़ेकार। इहे टे शयूं ॾाढी लाज़मी आहिनि अर्बन फ्लड लाइ। ऐं इन जे लाइ असांखे जेके लोकल गवर्नमेंट जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे असांखे घुरिजे त उन्हनि खे घणे खां घणी इन ते हूंदी आहे त पंहिंजी उहो जेके इन ड्रेनेज सिस्टम जो जेको नकासी जो अमल आहे उनखे कयो जो मैनेजमेंट जो। टी शइ आहे जेकी मोस्ट इम्पॉर्टेंट आहे। रिसेंटली मूं न्यूज़ पढ़ी त हींअर को इंक्वायरी हले थी हिन जे मथां नेब जी, पर हक़ीक़त में नेब जी इंक्वायरी छो थी हले, जॾहिं मानसून अचे थी तॾहिं थी हले। इहो अमल असांजे प्रोजेक्ट्स जेके बिज़नेस, ॾिसो न बिज़नेस जे लाइ हिननि खे अप्रूवल ॾियनि था त उन्हनि खां इन्हनि जो को फॉर्मेट नथा वठनि ऐं हिन जी अप्रूवल लाइ का बि सिस्टम न हूंदो आहे, कंहिं बि बिल्डर लाइ हुजे या कंहिं बि बिज़नेस जे आस पास हूंदो आहे। हिते बिज़नेस बि महफ़ूज़ नथो रहे, प्लस में माण्हू बि महफ़ूज़ नथा रहनि। त इहे सभु शयूं जेके आहिनि इहे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ऐं पंहिंजे जेको आहे सो ख़ासि करे लोकल गवर्नमेंट काउंसलर्स, ऐं ॾिसो काउंसलर्स त वोटनि ते खटी थो अचे, लेकिन कारकर्दगी हक़ीक़त में ॾिठो वञे त कारकर्दगी सॼी काउंसलर्स ऐं उन यूनियन काउंसिल चेयरमैन उन्हनि जे अंडर में आहे। त हाणे पाणी अचे थो पोइ वरी हिकिड़ी ॾियनि था, या हैदराबाद में तव्हां ॾिठो गुद्दू जेको आहे सो इहो चौक जेको आहे त हे जेको आहे त इहो सॼो पाणी सां फुल हूंदो आहे, ओॾो 7 नंबर वारी फुल हूंदी आहे जो हीअं माना तरंदो पियो आहे, मथां रेल जी पटड़ी गुज़ारे नथो माण्हू क्रॉस करे सघे। ऐं तव्हां ॾिसो विदिन 15 मिंटनि जी बरसाति में तव्हांखे सॼी शइ ॾिसंदी आहे। हा, सिस्टम ॾाढो मफ़लूज थो थी वञे ऐं इन जो सॼो जेको दारो मदार जेको आहे उहा असांजी अथॉरिटीज़ जे मथां आहे जेके हिनखे ॾिसनि पिया। असां उन्हनि खे वधीक खां वधीक ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं ज़ाहिर आहे तबाही अचण खां पोइ अगरि उपाउ वरिता वञनि त पोइ बेकार आहिनि। पहिरियों प्रिकॉशनरी इन्हनि ते अमल कयो वञे ऐं न सिर्फ़ु इन्हनि जो फ़र्ज़ु आहे पर उन्हनि जी ड्यूटी बि इहा ई आहे त उन्हनि खे जहिड़े तरीक़े सां अप्रूवल था ॾियनि बिज़नेस इन्हनि खे। ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ी शइ ॿी ॾाढी इम्पॉर्टेंट आहे त इन में असांजो जेको समाज जो जेको किरदारु आहे
उहो बि अमल रखे थो त समाज में जेके बि ज़ाहिरा गंद कचिरो जेके बि सफ़ाई सेफ ड्रिंकिंग वाटर आहे या थैलियूं जेके ख़ासि तौर ते ॾिठो वेंदो त उहे तव्हां कचिरे खां ॿाहिरि उछलाईंदव त उहो बि उन्हनि जी जेके कम जे मुदाख़लत थियनि थियूं। सही सही। अच्छा, वज़ीर आज़म बि चयो आहे त पहिरीं इक़्तिदामात जेको आहे सो खयां वञनि ऐं जेको आहे एॾी सारी अलार्मिंग सिचुएशन आहे त छा सम्झो था इन्हनि बंदनि ते इन्हनि ते कुझु कमु कयो बि वञे थो, का नज़र रखी बि वञे थी, या जॾहिं उहा जेको आहे न मथां खां घंटी वॼणु शुरू थी थिए त पोइ वरी इहो जेको आहे सॼा बयान साम्हूं अचनि था? हक़ीक़त में सच ॻाल्हाइजे त बंदि उते टुटंदा आहिनि जिथे ख़बर हूंदी आहे त हाणे हिते फंडिंग असांखे अचणी आहे, पर अगरि सच न ॻाल्हायूं त इहो चइजे त मरमत ऐं थोरी घणी त ज़ाहिर आहे पंहिंजी हिकिड़ा कारकर्दगी ऐं प्रोफाइल में ॾेखाइण जे लाइ त उन्हनि जी सुठी कारकर्दगी हूंदी, पर सची ॻाल्हि इहा आहे त बंदि उते ई टुटे थो ऐं बंदि शगाफ़ उते ई पए थो, कोटली आहे या जिथे बि जेके उते ई पए थो जिथे उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त हाणे फंड रिलीज़ थींदा, पोइ वरी उहो डिस्ट्रीब्यूट थींदा। नेचुरल फ्लड न हूंदो आहे, हथरादू फ्लड हूंदो आहे। ऐं अगरि तव्हां ॾिसो त बंदनि ऐं जेको दरियाहनि खे अगरि पंहिंजा रूट्स हुन जा क्लियर आहिनि त तव्हां हुनखे छेड़छाड़ न कंदव या रस्ता न कढंदव या हुनजी कब्ज़ा न कंदव, हुनजे विच में आबादियूं न ठाहींदव त तव्हां ॾिसो त को फ्लड जी का अहिड़ी का सिस्टम थिए ई नथी। पर जॾहिं उहा सिचुएशन तॾहिं ठहंदी आहे जॾहिं उते आबादियूं ईंदियूं आहिनि, हुन में नवां रस्ता हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी टेक्नोलॉजी ऐं पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार जेके जिथो जंहिंखे सम्झ में अचे उहो कमु करे। सो जेको उहो कमु ॾाढो ॾुखियो आहे इहो फ्लड लाइ, ऐं आम माण्हू ग़रीब माण्हू हिन में ॾाढो मुतासिर थिए थो। ऐं हर साल तव्हां सम्झो नथा 22, 23, 24, 25, 11, 12, 10 हर साल एवरी, न सिर्फ़ु फ्लड जे करे, हाणे त फ्लड जी वार्निंग अची वई आहे, मथां ॾाढो पाणी छॾियो वियो आहे ऐं मुसलसल उते वार्निंग आहे, मुसलसल उतां पाणी जो जेको आहे सो हींअर त माना जेको आहे सो पाकिस्तान ऐं सिंध जे करे त सिंध तासमाजदो या जेको बि ख़तमु थो थिए, पर हक़ीक़त में इहो ॾिठो वञे त हुननि खां ख़ुदि ई कंट्रोल न थींदो। अगरि पाणी सां त मुक़ाबिलो नथो करे सघिजे, पाणी हिकिड़ो प्रोसेस हिकिड़ो आहे, उनजो जेको हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे, ड्रेनेज सिस्टम ठहियलु आहे, उनजो एरिगेशन सिस्टम ठहियलु आहे, उहो डिस्ट्रीब्यूशन जो तरीक़ेकार ठहियलु आहे। इनखे त छेड़छाड़ कनि था, पोइ कब्ज़ा कनि था, पोइ हुनजे करे बि ख़्यालु थो, पर हाणे ज़ाहिर आहे असां वटि जंहिंजी लठ ॾाढी उहो चङो मुड़ुस बि आहे ऐं पोइ हुनजे करे ग़रीब माण्हुनि खे नुक़सानु थिए थो। पर हिकिड़ी शइ क्लियर आहे त हीअ जेके फ्लड अचनि था इहे हथरादू फ्लड कया पिया वञनि। हर को सिर्फ़ु पंहिंजी ज़मीन ऐं आबादी खे कोन थो बचाए, पंहिंजी ज़मीन खे थो बचाइण जी कोशिशि करे वॾेरो। सो कोशिशि इहा हुजे त गवर्नमेंट खे घणे खां घणो ग़रीबनि ते ख़्यालु करणु घुरिजे ऐं इहो सिंध आहे, सिंध सां मोहबत करणु घुरिजे। जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॾाढे जोश में बि ॻाल्हायो आहे ऐं उहा कावड़ बि हूंदी आहे डेफिनेटली, हर साल कमु कजे थो, हर साल जेको आहे सेम सिचुएशन ॾिसिजे थी त नो डाउट असां जेको आहे न उहा कावड़ बि साम्हूं ज़रूरु ईंदी आहे। इमरान अली नूनारी साहिब जिन जे तरफ़ अॻियां वधूं था, ट्रम्प जो काल्ह जो जेको बयानु आहे या नेतन्याहू जो नोबेल प्राइज़ जे लाइ चवणु, उन्हनि जो ख़तो मारणु, मां चाहींदसि त हुन ते बि तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। बिल्कुलु, नेतन्याहू खां पहिरीं पाकिस्तान चयो त ट्रम्प खे नॉमिनेट कयो नोबेल पीस प्राइज़ लाइ, ऐं कल्ह ई मीटिंग में ताज़ो ई ऐं अॼु प्रेस कॉन्फ्रेंस में नेतन्याहू खां इहो ई सुवालु कयो वियो। हुन चयो त मूं नॉमिनेट कयो आहे सदर ट्रम्प खे नोबेल पीस प्राइज़ लाइ। ऐं इहा सदर ट्रम्प जी जीअं आयो पंहिंजे दौर में इक़्तिदार में ॿिए टर्म में हींअर, त इहा ई ख़्वाहिश रही आहे त नोबेल पीस प्राइज़ मूंखे मिले। ऐं असां ॾिसूं जेकॾहिं हुनजी इलेक्शन जी मुहिम बि उन ते ई बेस करे पई, आई वांट अ पीस, स्टॉप द वॉर्स, जंगियूं ख़तमु कयो, छो जो 20 साल अफ़गानिस्तान में विढ़ियो, इराक में विढ़ियो, शाम में विढ़िया, ॿियनि मुल्कनि में विढ़िया, त इन नारे सां हुन जेको आहे इलेक्शन खटी। त हाणे बि उन ई ताज़ो ई ॿ ॾींहं अॻु बयानु ॾिनो ट्रम्प पाण त मां ई बहितरीनु इंसानु आहे, माण्हू आहे जेको नोबेल पीस प्राइज़ लाइ नॉमिनेट थियणु वञी रहियो आहियां ऐं मूंखे ई प्राइज़ मिलणु खपे। हाणे इहो त मियां मिठू वारी ॻाल्हि थी त पंहिंजो पाण खे चवणु मूंखे ई पीस नोबेल प्राइज़ मिलणु खपे, पर उनजा चांसिस वॾा, छो जो इसराइल आहे, पाकिस्तान आहे, ॿिया मुल्क उन सपोर्ट कनि था। पर ॿिए तरफ़ वरी जेकॾहिं ॾिठो वञे जीअं यूरोपियन स्टेट्स कुझु कावड़ियल आहिनि, जीअं हाणे नेटो जी ताज़ी समिट थी, नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गेनाइज़ेशन, जंहिंमें यूरोपियन स्टेट्स आहिनि सॼियूं, अमेरिका आया, त उन्हनि में जेको उन फंड घुरियो हो जेके इसराइल जंग विड़ी आहे जेको आहे ईरान लाइ,
यानी जेको इसराइल जो चाहे नुक़सानु थियो आहे उहो यूरोपियन स्टेट्स भरनि जी हाणे जीअं चवंदा आहिनि त शींहं खे केरु चए त तव्हां ग़लति था ॻाल्हायो हा हा that हे is very ईअं सुपर clear पावर thing. आहे उन खां काफ़ी ॾिनल बि आहिनि प्रेशर में हूंदा आहिनि ब्लैकमेल थींदा आहिनि काफ़ी स्टेट्स लीडर्स बि इवन इंटरनेशनल पॉलिटिक्स में त उन में सिर्फ़ु हुयो हिकिड़ी स्टेट जेको जंहिं माना चयो त असां फंड ॾींदासीं यूरोपियन स्टेट त उन लाइ चयो तव्हां न ॾींदव तव्हां ते असां पोइ सख़्तु क़दम खणंदासीं त चवण जो मक़सदु आहे त नोबेल पीस प्राइज़ हाणे ॾिसूं नॉमिनेट त कयो अथनि उनखे छो जो इहो क़बल अज़ वक़्तु हूंदो चवणु त उनखे मिलंदो या न मिलंदो इहो त हिकिड़ी इंटरनेशनल बॉडी उनखे जेको आहे त कंदी त पीस प्राइज़ ॾियूंसि या न ॾियूंसि पर उनजी जेके हिकमत अमली आहे जीअं सीरिया शाम में जेको आहे त अमुन क़ाइमु करणु उन ते पाबंदियूं ख़तमु करणु ऐं इकनॉमिक सेंक्शन्स ख़तमु करणु ईरान ऐं इसराइल जे विच में सीज़ फायर कराइणु ऐं वरी इहो बि ट्रम्प क्लेम करे थो त जेको पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में सीज़ फायर बि मूव कयो आहे छो नोबेल पीस प्राइज़ लाइ तव्हांजी ॾिठो वेंदो आहे त तव्हां कहिड़ा क़दम खयां आहिनि पीस खे मेंटेन करण लाइ जीअं नेल्सन मंडेला आया त उन हिकिड़ो वॾो कारनामा कयो आहे पीस दुनिया में अमुन क़ाइमु करण में हू जेल बि हुन काटिया पर हुन इंसान ज़ात लाइ कमु कयो ऐं पीस प्राइज़ ईअं न सिर्फ़ु सीज़ फायर कराए अमुन पैदा करे बल्कि ह्यूमैनिटेरियन ग्राउंड्स ते इंसान ज़ात लाइ कमु करे मदद उन्हनि जी हमदर्दी उन्हनि लाइ जेको आहे त जेके बुखायल आहिनि त उन्हनि खाधो ॾियणु जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे असां फ़लस्तीन जी ॻाल्हि था करे रहिया आहियूं त उते ह्यूमैनिटेरियन ग्राउंड ते उन्हनि जी मदद करणु खपे त हाणे ॾिसूं नोबेल पीस प्राइज़ लाइ ख़्वाहिशमंद आहे ऐं नेतन्याहू कल्ह बि बयानु ॾेई चुको आहे त असां बि उनखे नॉमिनेट कयूं था बाक़ी जेकॾहिं असां हींअर पोज़ीशन ॾिसंदा जेके सवेरे ॻाल्हि हिकिड़ी मूंखां रहिजी वई जेके असां करे रहिया हुआसीं त दुनिया हींअर जेकी वञी रही आहे ॿिनि जेको आहे नुक़्तनि ते ख़ासि कमु करे पई मुंहिंजी नज़र में हिकु एलायंसिस यानी त रिश्तेदारी दोस्ती वधि खां वधि पंहिंजा वेझड़ाइप पैदा कयो मुल्कनि में ऐं उन्हनि सां दोस्ती रखो उनखे एलायंस चवंदा आहिनि असां इंटरनेशनल पॉलिटिक्स में चवंदा आहियूं जेको वर्ल्ड वॉर 2 खां पोइ बि साॻियो ई किसो ॿी जंग अज़ीम खां पोइ हिकु एलायंस ते जेको आहे स्ट्रेस ॾिनो वियो ज़ोर ऐं ॿियो वरी घणे खां घणा जेतिरा तव्हां हथियार गॾु करे सघो था जंहिंखे असां आर्म्स रेस चवंदा आहियूं माना हथियारनि जी दौड़ हींअर बि ॾिसूं था पाकिस्तान इंडिया खां पोइ असां तव्हां जेका तजियो कंदासीं त इंडिया बि बयानात अचनि पिया पाकिस्तान जा बि बयानात अचनि पिया ऐं पाकिस्तान जेको आहे त चीन तरफ़ वधी रहियो आहे अमेरिका तरफ़ वधी रहियो आहे रूस तरफ़ वधी रहियो आहे अज़रबाईजान तरफ़ वधी रहियो आहे मुस्लिम स्टेट्स तरफ़ वधी रहियो आहे ईअं ई जेको नरेंद्र मोदी कोशिशि त करे रहियो आहे पर उनजो रोल हींअर नेगेटिव तौर ते ॾिठो वञे पियो तस्लीम कयो वञे पियो ऐं उनखे हिकिड़ो एज़ अ एक्सट्रीमिस्ट एज़ अ मां त ईअं चवंदुमि टेररिस्ट आहे हिकिड़े क़िस्म जो जेको टेरर फैलाए पियो ऐं उनजे करे ही जंग बि लॻी शुरूआति थी जेके पाकिस्तान उनजो जवाबु ॾिनो ऐं ॿियो ईरान ऐं इसराइल खां पोइ बि इवन जेको ॾिठो वञे त ॿई मुल्क कोशिशि करे रहिया आहिनि वधि खां वधि दोस्तनि खे पंहिंजनि खे वेझो कयूं ऐं वधि खां वधि हथियार ख़रीद कयूं ऐं इन में कंपनियुनि जो जेके वॾियूं वॾियूं इंडस्ट्रीज़ आहिनि जेके आर्म्स इंडस्ट्रीज़ आहिनि जेके हथियार ठाहिनि थियूं मैन्युफैक्चर कनि थियूं ऐं उन में अमेरिका टॉप ते आहे माना मैन्युफैक्चर में ऐं सेल में एक्सपोर्ट में चीन बि आहे रूस बि आहे जर्मनी बि आहे फ्रांस बि आहे ॿिया बि आहिनि पर अमेरिका उन में टॉप ते आहे ऐं अमेरिकन सदर होॾां पीस जी बि ॻाल्हि करे रहियो वरी जेकॾहिं ॾिठो वञे त अरब स्टेट्स जॾहिं हुन दौरो कयो त उते बि हुन जेको आहे त डील कहिड़ी कई एग्रीमेंट हथियार विकिरो करण लाइ सऊदी अरबिया खे ऐं ॿियनि स्टेट्स खे ऐं हाणे बि नेटो समिट में उन्हनि खे जेको आहे त मञरायो त तव्हां असां को हथियार ई ख़रीद कंदव यानी हथियार जेके ख़रीद कंदव त ज़ाहिर तव्हां वटि हथियार आहे त हथियार हलाईंदो बि सही त हिन ईरान ऐं इसराइल जी जंग खां पोइ बि जीअं सवेरे ॻाल्हि करे रहिया हुआसीं त ईरान खे छा करणु खपे स्पाई डिफेंस सिस्टम एयर सिस्टम इन में हथियारनि जी ईरान पंहिंजो पाण खे कीअं मज़बूत बणाइनि ते ॻाल्हाईंदासीं उन ते कमु कीअं करे पंहिंजे डिफेंस जी जेका जंग आहे पंहिंजो पाण खे बचाव जी जेका जंग आहे उन ते ईरान खे कीअं कमु करणु घुरिजे पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था सोना यूरिया जी स्पॉन्सरशिप प्रोग्राम में मौजूदु आहे सोना यूरिया नीम कोन नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतनि खां तहफ़ुज़ ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान
व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं प्रोग्राम ऑन द स्क्रीन अव्हां लाइव ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुची रहियो आहे प्रोग्राम में सहकार मौजूदु आहे सोना यूरिया जो सोना बोरान DAP बोरान जी हिकु जेतिरी तक़सीम फिल फोर पैदावार भरपूर प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था अज़हर टावरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि इमरान अली नुनारी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि अज़हर टावरी साहब लास्ट टाइम बि तव्हां माशाल्लाह ॾाढो सुठो कमु कयो जॾहिं उहा फ्लड वारी सिचुएशन हुई माण्हू पोइ बि ॿियो टाइम अची वियो हा उहो ॿी सीज़न अची वई आहे मींहनि जी ॿियो साल अची वियो आहे पर माण्हू उन तरीक़े सां सेट न थी सघिया आहिनि ऐं मथां वरी साॻी सिचुएशन त असांजी जेका आहे न इहा सोसाइटी किॾां वञे पई बिल्कुलु ज़बरदस्त तव्हांजो क्वेश्चन आहे असल में इहा असांजी जेकी गवर्नमेंट आहे उनजो वॾो रोल आहे हिन में हाणे ॾिसो वर्ल्ड बैंक इन्हनि खे पैसा ॾिना त तव्हां घर ठाहियो ऐं हिकिड़ो उन्हनि खे ज़मीन ॾिनी वई उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि खे ग्रांट ॾिनी वई नंढी नंढी किस्तुनि में ऐं काफ़ी ॾिसो त अॼु बि माना चवनि था त 50% बि घर न ठहिया आहिनि ऐं 25% एतिरी वर्ल्ड बैंक जी इहो आई आहे ग्रांट जो ही चाहिनि पिया त असांजो ही फेज़ पूरो थिए त वरी असां नई ग्रांट लाइ जेको आहे सो वञूं ऐं नए स्पिल ॾे अगरि अचे थो नओं फ्लड जी हिकिड़ी सिचुएशन थिए थी त असांजे ग्रांट असांखे वधीक मिलंदी ऐं क्लाइमेट रिज़िलियंस ते जेको असां दुनिया ऐं न्यूज़ में असां त इनखे मुतासिर कयूं था त असांजे लाइ वॾो असां हिकिड़ो कारनामो अदा कयो आहे पर तव्हां ॾिसो त तव्हांजो जेको क्वेश्चन आहे उन में इहा शइ वाज़े आहे छो जो तव्हां हिकिड़ो न्यूज़ सां तालुक़ु रखो था ऐं न्यूज़ अवेयर थो करे एवरी हर इंफॉर्मेशन ॾिए थो हर ॻोठ जी हर इलाइक़े जी ख़ासि तौर मेरान TV त इलाइक़े जी अगरि इंफॉर्मेशन शायदि ई असां वटि एतिरी असेसमेंट न हुजे जेतिरी तव्हां वटि हूंदी हाणे इहे सभु शयूं मैच नथियूं थियनि हुननि जी जेकी न्यूज़ आहे हू दावा था कनि त असां जेको आहे 100% घर ठाराए चुका आहियूं हा 100% घर ठाहे चुका आहियूं ऐं माण्हुनि खे पंहिंजे घरनि में मुंतक़िल करे चुका आहियूं ऐं तव्हां सम्झंदा हूंदव त फोटोग्राफी ऐं हुन ते त सुठो हिकिड़ी अचे थी मूवी बि सुठियूं नज़र अचनि डॉक्यूमेंट्री बि सुठियूं पर तव्हां ग्रास रूट ऐं अॼु बि तव्हां कम्यूनिटी तोड़े हैदराबाद जे नियर तव्हां कंहिं बि बस्ती में वेंदव त तव्हांखे उहा शइ नज़र ईंदी त हेतिरी ग्रांट मिली आहे उन खां पोइ बि इन में केतिरो कमु थियो आहे ख़ासि तौर ते ज़ाहिर आहे हिननि पार्टनर्स कीअं आहिनि ऐं पार्टनर्स में बि ज़ाहिर आहे इहो रोल त पार्टनर्स जो न आहे मेन शइ जंहिं वटि इनिशिएटिव आहे जेको ग्रांट जंहिं वटि अचे थी ऐं जेको ग्रांट खे हलाए थो ऐं उनजो कमु आहे त उहो उनखे सही तरह यूटिलाइज़ करे ॿी शइ ट्रांसपेरेंसी हिन में कान्हे ट्रांसपेरेंसी हिन में हुजणु घुरिजे बिल्कुलु बिल्कुलु हुजणु घुरिजे पर असां वटि वरी जेको आहे सो अर्बन फ्लड जो ख़तरो ऐं तयारियूं छा आहिनि छा थियणु घुरिजे आम माण्हू खे हिफ़ाज़त कीअं मिले ॾिसो न अर्बन सां गॾु रूरल बि इफेक्ट थिए थो सिर्फ़ु अर्बन नथो थिए पर अर्बन जी जेकी तव्हांखे सिचुएशन मां ॿुधाई त अर्बन जो जेको मोस्टली तालुक़ु हूंदो आहे उहो असांजी जेकी नकासी अमल आहे न जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उन सां अमल थो रखे हीअ जेके असां वटि ड्रेनेज जा जेके नंढा नंढा नाला आहिनि या उहे उनखे सफ़ाई जी सूरत हाल आहे कराची तव्हां ॾिसो त कराची केॾो वॾो शहर आहे जंहिंमें तव्हांखे अंदाज़ो थी सघे थो त उहो अर्बन फ्लड खां पोइ अञा सुठी का बरसाति पइजी वञे त कराची त डिफेंस को सवाइ बचंदो बि न तव्हां लास्ट 2022 में तव्हां ॾिठो हूंदो डिफेंस बि ॿुॾी वियो सो इहा सभु अर्बन फ्लड जी हिकिड़ी निशानियूं आहिनि हैदराबाद जो को अहिड़ो को इलाइक़ो न हूंदो का हिकिड़ो प्लाज़ा न हूंदी कास्माबाद जी जिते कार पोर्च में पाणी जो फुल न हुजे हेठि माण्हू लही न पिया सघनि लिफ्ट ते चढ़ी न पिया सघनि रसनि जे ज़रिए माण्हू मानी पिया खाइनि इहे माण्हू सिचुएशन तव्हां ॾिसो था त अर्बन फ्लड जी इन जे करे आहे जो असां वटि नकासी अमल एतिरो बहितर न आहे ॿियो असां वटि जेकी असां वटि बिल्डर या जेके बि पंहिंजा घर ठाहिनि था या जेके प्राइवेट कमु था कनि उन्हनि वटि अहिड़ी को प्लान न ॾिनो वियो आहे उन्हनि खे हिकिड़ो प्लान ॾिनो वेंदो आहे ऐं इहो प्लान त थिए थो उहो बार बार उनखे टोड़नि था वरी ठाहिनि था वरी टोड़नि था वरी ठाहिनि था प्रॉपर प्लानिंग कोन्हे प्रॉपर प्लानिंग लाइ बार बार ग्रांट मंज़ूर थी थिए लेकिन प्रॉपर कमु कोन थो थिए अॼु बि उहा आहे तव्हां ॾिसो त खोड़नि शहरनि में पाणी त बीठो आहे लेकिन पीअण जो पाणी कोन हूंदो त इहे सभु शयूं सिचुएशन ख़ासि तौर हैदराबाद जहिड़ो एरिया अहिड़ो मूं कल्ह हिकिड़ो विज़िट कयो
हिते सिटी में, त उते उन्हनि जेके बि घर हुया आस पास या उते पीअण जे पाणी खां महरूम हुया। त मां सम्झुसि पिए त ही को लंडन कोन्हे, को ॻोठु कोन्हे, को टंडोजाम जो को ॻोठु कोन्हे, हैदराबाद जो शहर ऐं लतीफ़ाबाद जो हिकिड़ो इलाइक़ो हो जंहिंमें मिक्स कम्युनिटी हुई, पर पीअण जे पाणी जे लाइ उहो बोर करणो पए घर घर में। त इहा शइ ॾिसो त इहा सभु गवर्नमेंट जी फेल्यूअर्स आहिनि ऐं इन ते जेतिरो बि ॻाल्हाइजे असां उन्हनि खे आगाही ऐं उन कन खे इंफॉर्मेशन ॾेई सघूं था, कन छिके सघूं था, लेकिन बार बार इन ते ॻाल्हाइण ऐं बार बार इन ते फोर्स करणु, इन में मीडिया जो बि रोल आहे ऐं ज़ाहिर सिविल सोसाइटी इंफ्रास्ट्रक्चर ते कमु न थियो आहे। ऐं तव्हां बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि दुरुस्त कई त अर्बन साइड त पाण नज़र विझूं था, पर असां जेका बहिराड़ी आहे ॻोठनि में बि उन ई तरह नुक़सानु थिए थो। वधीक कंटिन्यू कयूं था। इमरान अली नूनारी साहब, असां ईरान जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं त ईरान पंहिंजी मज़बूती जे लाइ कहिड़ा उपाउ वठे? इहो सवेरे बि जीअं ॻाल्हि कई 4-5 क़दम, पर जंग दौरान हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी वई जेके शुरू में हमिलो जॾहिं इसराइल हुन ते कयो त ईरान जो एयर सिस्टम सॼो तबाह थी वियो तक़रीबन, पर उनजे बावजूद बि हालांकि उहे केपेबल हुया मिज़ाइल सिस्टम जे करे, त उन में स्पाई सिस्टम जेको आहे स्पाई जासूसी सिस्टम उहो तमामु नाकाम वियो। जीअं सवेरे ॻाल्हि करे रहियासीं त परमानेंट न दुश्मन न दोस्तनि, पंहिंजनि दुश्मननि खे सुञाणियो ऐं दोस्तनि खे सुञाणियो। ऐं जंग जी इहा हिकमत अमली पहिरीं हूंदी आहे त दुश्मन जी कमज़ोरियुनि खां ऐं ताक़त खां तव्हां वाक़िफ़ु थियो त वाक़िफ़ु हुजो। त इंडियन जासूस काफ़ी हुते पकड़िया विया उन दौरान। इसराइली जेको मासूद आहे इंटेलिजेंस एजेंसी उहा त ऑलरेडी मौजूदु हुई, पर इंडिया खे जेको हू दोस्त सम्झंदो। ऐं चाबहार पोर्ट जेका ठही गवादर पोर्ट जे कंट्रास्ट में, यानी चाइना पाकिस्तान में गवादर पोर्ट ठाहे रहियो, उन जे काउंटर में इंडिया चाबहार पोर्ट ईरान में ठाहियो। उते बि जासूस इंडियन पकड़िया विया, यानी उहे इंफॉर्मेशन मुहैया कनि पिया इसराइल खे। त इसराइल खे हिकु जासूसी निज़ाम बहितर बणाइणु खपे ऐं हाणे उन क़दम कुझु खयां आहिनि। असां जीअं कल्ह रिपोर्ट पढ़ी रहियो तक़रीबन 4.5 लख अफ़गानी खे उन्हनि जेको आहे बेदख़ल कयो आहे पंहिंजे मुल्क मां। उहो इन लाइ सिर्फ़ु हू पंहिंजे मुल्क जो जेको निज़ाम हुकूमत आहे ऐं जेको मैनेजमेंट सिस्टम आहे ऐं जीअं सवेरे ॻाल्हि जासूसी सिस्टम आहे, छो ॿाहिरि जा माण्हू शामिल हूंदा आहिनि, तव्हां मर्सेनरीज़ जंहिं छॾींदा आहिनि, मर्सेनरीज़ यानी ख़रीद कया वेंदा, पोइ अफ़गानी बि थी सघनि था, इंडियन बि थी सघनि था, ॿिया बि थी सघनि था। त हू माना हाणे पंहिंजो इहो सफ़ायो करे पंहिंजे मुल्क जो निज़ाम बहितर बणाइणु चाहिनि था त जीअं आईंदा अगरि को दुश्मन असां ते हमिलो करे त उहो एतिरो असांखे जेको आहे नुक़सानु न पहुचाए सघे। छो जो इंफॉर्मेशन पहिरियों नुक़्तो हूंदो आहे जंग जो, इंफॉर्मेशन तव्हां हासिलु कयो त उन्हनि वटि छा छा आहे, कहिड़ी तयारी करनि पिया, उहे केपेबल केतिरा आहिनि। ऐं इसराइल इहो ई उन्हनि वटि हूंदी इंफॉर्मेशन इहा त हीउ एटॉमिक बॉम्ब हिन वक़्तु तयारु न कयो अथई ऐं उन हमलो बि कयो डेफिनेटली, पर उते उन जा जीअं पहिरें प्रोग्राम में असां ज़िक्र कयोसीं त इसराइली कैम्प जेको आहे त तेहरान जे विच शहर में उन्हनि हिकिड़ी अॾी हुई ऐं उते उन्हनि ड्रोन्स बि पहुचाया ऐं न्यूक्लियर फैसिलिटीज़ जे भरिसां बिल्कुलु, यानी एतिरे क़दुरु इहे कीअं आया, उते कीअं पहुता इहे, ऐं छा ईरान वारा जेको इंटेलिजेंस एजेंसियूं निंड करे रहियूं। त स्पाई सिस्टम यानी जासूसी निज़ाम करणु बहितर करणो पवंदो ऐं डिफेंस बजट वधाइणी पवंदी। एयर जीअं सवेरे ॻाल्हि कई, टेक्नोलॉजी जंग आहे, ही मॉडर्न जंग आहे, हाइब्रिड वारफेयर आहे। हालांकि जंगी जी अगरि ॻाल्हि कयूं त हूअं त जंगियूं हींअर जेको मॉडर्न वारफेयर में हाइब्रिड वारफेयर आहे, यानी साइकोलॉजिकल वारफेयर आहे। माण्हुनि खे बुख बदाली परेशानी बेरोज़गारी में मुब्तला करे छॾियो, तव्हांजी पाण ई क़ौम जेको आहे उभरी न सघंदी। पर तंहिंजे बावजूद बि अगरि हिते मिसाल हिकिड़ो वटि ॾिसूं था त नॉर्थ कोरिया जो, उहो बुख में आहे, बदाली में आहे, पर तंहिंजे बावजूद हू पंहिंजो मिज़ाइल प्रोग्राम ऐं न्यूक्लियर प्रोग्राम नथो छॾे। अमेरिकन जी उनजी इकोनॉमिक, मिलिट्री, पॉलिटिकल, सोशल ऐं स्ट्रेटेजिक हर क़िस्म जूं यानी उन ते पाबंदियूं लॻल आहिनि, पर तंहिंजे बावजूद बि हू चए थो त मूं पंहिंजो प्रोग्राम ही ख़तमु न कंदुसि। मिज़ाइल प्रोग्राम आहे या न्यूक्लियर प्रोग्राम आहे या स्मोकिंग गन्स जो प्रोग्राम आहे, यानी हथियारनि जी जेको त उहो मां ठाहींदो रहंदुसि। पर इन में आहे इहो वाहिद मुल्क आहे मूंखे जेको नज़र अचे पियो, यानी बुख बदाली में बि। पर हूअं बाक़ी तव्हांजी जेकी ईअं साम्राजी चाल हूंदी आहे, जेकी मथियां जेके इलीट हूंदा आहिनि, जेके दुनिया जा फ़ैसिला डिसीशन मेकर्स हूंदा आहिनि, उहे कोशिशि कंदा आहिनि तव्हांखे अहिड़े धुबण में उछले छॾियूं या तव्हांजी हुकूमतनि खे कमज़ोर करे छॾियूं, अहिड़ा हुकुमरान जेको इम्पैक्ट आहे सोसाइटी ते, या असां इकोनॉमी जी ॻाल्हि कयूं या असां कल्चर जी ॻाल्हि कयूं, त उहो केतिरो गहरो इम्पैक्ट पवे थो? वार जो त डेफिनेटली हिकिड़ो
असां हिकिड़ी थ्योरी हूंदी आहे स्पाइरल थ्योरी, यानी 3 क़िस्मनि जो आहे। तव्हां विन विन सिचुएशन, यानी हिकु ॿ पार्टियूं जंग विड़ियूं थियूं, ईरान ऐं इसराइल आहे, त हुन बि खटियो ऐं हुन बि खटियो, जंग ख़तमु थी वई। ॿियो हूंदी आहे विन लूज़ सिचुएशन, यानी हिकिड़ी खटियो ॿिए हारायो। टी हूंदी आहे लूज़ लूज़ पोज़ीशन। पर जंग में मां चवंदुसि न विन विन पोज़ीशन आहे न विन लूज़ पोज़ीशन आहे, लूज़ लूज़ पोज़ीशन आहे, यानी ॿिन्हिनि तरफ़ां नुक़सानु ज़रूरु थींदो। असां ॾिसूं त इसराइल जो नुक़सानु थियो, हू हालांकि लिकाइनि पिया पर दुनिया जे साम्हूं आहे, हुनजो डिफेंस सिस्टम ख़तमु थियो, हुनजी इंटेलिजेंस हेडक्वाटर ते हमला थिया, हुनजी इंफ्रास्ट्रक्चर तक़रीबन जेको आहे त 30% उन्हनि खे नुक़सानु थियो आहे, उनजा जहाज़ किराया, उनजा माण्हू मुया उन ते, ऐं ईअं ई साॻियो ई जीअं लास्ट जेको बंकर ब्लस्टर बॉम्ब्स किरिया, 3 फैसिलिटीज़ उहे त तबाह थियूं। पर उन खां अलावा ईरान जो ॿियो नुक़सानु थियो। हाणे ताज़ी हिकिड़ी वीडियो 2 ॾींहं अॻु रिलीज़ कई, पहिरियां इहा कंहिं दुनिया ख़बर न हुई, उन्हनि रिलीज़ कई आहे त हिकिड़ो जेको हमिलो थिए थो इसराइल जो, उन में अलाए केतिरियूं बिल्डिंगूं ईरान जूं तबाह थियनि थियूं ऐं गाॾियूं मथे उॾामी वञनि थियूं, यानी एतिरो ख़तरनाक क़िस्म जो उहो इसराइल तरफ़ां हमिलो कयो। ऐं इकनॉमिक त नुक़सानु ई नुक़सानु आहे। इंफ्रास्ट्रक्चर तव्हां ख़र्च कयो था फ़ौजियुनि ते, तव्हां जहाज़नि ते, बॉम्ब्स ते, ऐं जेको डिफेंस सिस्टम हूंदो आहे, जेको मिज़ाइल खे डिफेंस सिस्टम हूंदो आहे, यानी रोकण जो, उनजो त एतिरो ख़र्चो आहे $1 मिलियन में पर डे जो आहे। ऐं उहो इसराइल जो चवनि था तक़रीबन मोर देन जेको ॾींहं जो ख़र्चो हुयो $12 बिलियन, त उनजो उहो नुक़सानु न खणी सघे पियो। ऐं एयर डिफेंस सिस्टम उन तक़रीबन ख़तमु थी चुको हो, तंहिंजे करे इसराइल खे हीअ जंग मजबूरन रोकणी बि हुई। त ऐं ट्रम्प जी इहो बयानु त आख़िरी ॾींहंनि में ॾाढी हुन मार ॾिनी जेको आहे त इसराइल खे, त हू सम्झे पियो जॾहिं 2-3 ॾींहं या हफ़्तो वधीक जंग हली त हे जेके लास्ट डेज़ में उन मॉडर्न क़िस्म जा जेके मिज़ाइल्स इस्तेमालु कया, ईअं सॼो इसराइल तक़रीबन उनजी 70 खां 80% यानी इंफ्रास्ट्रक्चर ख़तमु थींदी। यानी जंग हमेशह तव्हांजो नुक़सानु आणींदी आहे, हर ग्राउंड ते माण्हुनि जा नुक़सान हूंदा, ऐं वॾे में वॾी जेकी क़ीमत अदा करणी पवंदी आहे जंग जी, उहा इहा हूंदी आहे त माण्हुनि जो मरणु, इंसान ज़ात जो ख़तमु थियणु, खून रेज़ी थियणु, ऐं जेके ही ख़ुदा ताला दुनिया ठाही आहे पीस लाइ, अमुन लाइ, भाईचारे लाइ। पर हिते जीअं ॻाल्हि कईसीं त हींअर जे रियलिस्टिक स्कूल में था ॾियनि, इहे ॿियनि माण्हुनि खे, आम माण्हुनि खे जे घर में वेठा आहिनि, जेके शाइरनि, मौसीकारनि, सिंगर्स आहिनि, या ॿिए तबिके सां तालुक रखंदा, जंहिंखे जंगनि जी माना स्टडी नथा कनि या उन सां वास्तो न, उहे चवंदा हीअ शायदि ख़्वाबी ॻाल्हियूं आहिनि। पर इहा दुनिया जी हक़ीक़त आहे वॾी, जेकी मूं सवेरे ॻाल्हि करे त हींअर दुनिया 2 शयुनि ते मोस्टली कमु करे थी, ख़ासि तौर हिन जंग खां पोइ, ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन खां पोइ। हिकिड़ो मिंट मूंखे ॾींदा, ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन खां पोइ, इन करे छो ट्रम्प जी इन करे बार बार अमेरिकन सदर आहे, ऐं अमेरिकन सदर जी नज़र दुनिया जी सॼी उन ते हूंदी आहे। जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे तबसरा पूरी दुनिया में हॉट न्यूज़ हूंदियूं आहिनि, हॉट डिबेट हूंदी आहे, केरु सदर थी रहियो आहे ऐं दुनिया में पोइ छा थींदो, केरु किथे जंग विड़ंदो, केरु किथे अमन कंदो, केरु कंहिंसां दोस्ती रखंदो, कंहिंसां दुश्मनी उहो सदर रखंदो। त उन खां पोइ इहे 2 ॻाल्हियुनि ते हींअर माना फोकस ख़ासि तो इंडिया पाकिस्तान खां पोइ हीउ ॾिसो साउथ एशिया खितो आहे, 2 न्यूक्लियर ताक़तूं जेके विड़ियूं, त उहे हथियारनि जी दौड़ में हाणे पइजी वियूं आहिनि। हू चाहे थो त मूं ड्रोन सिस्टम जदीद पैदा कयां ऐं वठां पंहिंजनि दोस्तनि खां इंडिया, ऐं वरी पाकिस्तान चाहे थो मां होॾो, वरी ईरान अलॻि चाहे थो त मां वधीक मॉडर्नाइज़ बणायां पंहिंजे जेको आहे त डिफेंस सिस्टम खे, वेपनाइज़ेशन खे, या जो जेको बि हथियारनि जो आहे, ऐं ॿियो उन खां अलावा वधि खां वधि पंहिंजा फ्रेंड्स एंड एलाइज़ पैदा कयूं। इहे छाजे लाइ तयारी आहे? इहे अॻिते लाइ आहे, कमिंग टाइम लाइ, यानी नज़र अचे पियो दुनिया जंहिं तरफ़ वञी रही आहे, जंहिं रुख में हली रही आहे, तमामु ख़तरनाक पोज़ीशन अॻिते थी सघे पई, जेकॾहिं छो जो सीज़ फायर टाइम बीइंग आहे। जंग जेकॾहिं हिकिड़ा हूंदा आहिनि रिमोट काज़िस, ॿिया हूंदा आहिनि इमीडिएट काज़िस, जंग जी जेका ॻाल्हि था कयूं त ही रिमोट काज़िस मौजूदु आहे। रिमोट काज़िस यानी हिस्ट्री, पहिरियां ई तव्हां हिक ॿिए खां नफ़रत कयो था, क़ौमूं नफ़रत कनि थियूं, क़ौमूं त घटि कंदियूं आहिनि पर लीडर्स कंदा आहिनि, हीअ लीडरनि जो रोल हूंदो आहे जेके तव्हांखे जंग में मुब्तला कंदा आहिनि। हींअर बि अमेरिका थी सघे थो जंग में न अचणु चाहे, पर नेतन्याहू उनखे कंहिं बि तरीक़े सां घसीटे गीले इन जंग में शामिलु कयो, छो जो हुनखे नोबेल पीस प्राइज़ लाइ हू ख्वाब ॾिसी रहिया आहे हर रोज़, मिस्टर ट्रम्प अमेरिकन सदर। त हिन जंग में जेकर शामिलु थियो त ॿुधाइनि था, जीअं तव्हां बि ॾिठो हूंदो, अक्सर असां कैलकुलेट कंदा आहियूं इंटरनेशनल पॉलिटिक्स में बॉडी लैंग्वेज, जॾहिं लीडर अचे थो कीअं ॻाल्हाए थो ऐं छा ॻाल्हाए थो। त ट्रम्प जॾहिं हीअ बॉम्ब किरिया त ट्रम्प जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस करणु आयो पंहिंजे डिफेंस मिनिस्टर सां ऐं ॿियनि सां फॉरेन मिनिस्टर सां, त हुन बॉडी लैंग्वेज ॾिसो ॼण हू कोमायल हुयो, हू ॼण ख़ौफ़ में मुब्तला हो,
छो जो तव्हां जंग जा हिकिड़ा बम त कंहिं ते केरिया पर उनजो रिएक्शन कुझु बि थी सघे थो। हीअ जंग ज़रूरी न आहे त सीज़ फायर तरफ़ वञे, थी सघे थो वधी बि सघे पई। त तंहिंजे करे हीअ जेकी दुनिया वञी रही आहे तमामु ख़तरनाक तरफ़ वञी रहे, जो सीज़ फायर टुटे थी ऐं इहे काज़िस ऑलरेडी मौजूदु आहिनि ऐं रोज़ असां बयानात पढ़ूं था मोदी जा ऐं पाकिस्तान जा बि। कल्ह ई ताज़ो असांजे आर्मी चीफ जेको आहे चीफ ऑफ आर्मी आसिम मुनीर साहिबु हुन चयो आहे त इंडिया जेकर शरारत कई त हिन चकर हुनखे न छॾियो वेंदो ऐं हुन ते नज़र आहे। ऐं इंडिया छो दहशतगर्दी फैलाए थो वाक़िया पंहिंजा हथरादू पैदा करे। पहलगाम वाक़ियो हुजे या ॿिया काफ़ी सारा एविडेंस आहिनि, हिस्ट्री मौजूदु आहे। एग्ज़ैक्टली मीडिया खे शो करणु इन में वरी उनजा जीअं ॿुधायोसीं त सियासत जे पुठियां माना हिकु ॻाल्हि जे पुठियां अलाए केतिरा तह वेड़ियल हूंदा आहिनि, उहो रुमालनि में ॻाल्हि वेड़ियल हूंदी आहे। असुल ॻाल्हि अवाम खे ख़बर न पवंदी आहे त असुल मसइलो कहिड़ो आहे, असुल ॻाल्हि छा आहे ऐं असुल में हू चाहिनि छा था। छो जो हू अची प्रेस कॉन्फ्रेंस कंदा आहिनि माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण लाइ, अवाम खे ॿुधाइण लाइ या हमदर्दियूं हासिलु करण लाइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा ऐं वरी परदे पुठियां उहे ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि। त ईअं ई जेको मोदी जा इरादा आहिनि उहे तमामु ॿिया आहिनि ऐं उनजा इंटेंशन्स हिकिड़ा त इलेक्शन्स खटणु, माण्हुनि जूं हमदर्दियूं हासिलु करणु ऐं कुझु लीडर्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके पीस करे माण्हुनि जी दिलनि खे खटींदा आहिनि। के अहिड़ा हूंदा आहिनि त चवंदा आहिनि बाबा अवाम में नफ़रत एतिरी फैलायो हिन क़ौम लाइ ऑलरेडी, छो जो उहे दुश्मन हूंदा त उन क़ौम खे इहो चयो त हीउ बाबा असां लाइ ख़तरनाक आहे ऐं अहिड़ा ड्रामेटिक सिचुएशन अमेरिका बि कंदो रहियो। बिल्कुलु इत्तफ़ाक़ सां ई कुझु नोट्स मुंहिंजे मोबाइल में मौजूदु हुया ऐं थोरो ही पाकिस्तान जो ऐं इंडिया जो जॾहिं कॉन्फ्लिक्ट साम्हूं आयो, जंग जो आगाज़ जॾहिं साम्हूं आयो त उहे नोट्स मूं पढ़िया पे। अंदरि ई अंदरि जेको आहे न नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं एतिरो त इंतिशार फैलाईंदियूं आहिनि जो ॿ क़ौमूं कीअं धार थी वेंदियूं आहिनि। पढ़ंदे पढ़ंदे तव्हां हैरान थी वेंदा आहियो त हीअ जेको ॿ क़ौमी नज़रियो आहे हिन जे पोयां कहिड़ी कहाणी आहे। सो तव्हां बिल्कुलु सही चओ पिया त उहो एॾो त उहो गेम खेॾी वेंदी आहे जो आम माण्हू खे ख़बर कोन पइजी सघंदी आहे। पॉलिटिक्स में हिकिड़ी चवंदा आहिनि त पॉलिटिक्स आहे छा, घणियूं ॻाल्हियूं आहिनि। पॉलिटिक्स एक्टिविटी आहे, का बि चयो था पॉलिटिक्स इज़ वर्क फॉर द इंट्रस्ट, मफ़ाद लाइ। पर हिकिड़ी जेको मॉर्गेन थो, जेको रियलिस्टिक स्कूल ऑफ थॉट जो फिलोसोफर आहे जंहिंखे तक़रीबन हर दुनिया जो लीडर पढ़े थो, मॉर्गेन आर्ट ऑफ वॉर किताब लिखियो वियो आहे, आर्ट ऑफ वॉर। त उन रियलिस्टिक स्कूल ऑफ थॉट जो चवणु आहे त जेकी सियासत आहे असुल में इट इज़ द आर्ट ऑफ पॉसिबल। माना आर्ट ऑफ पॉसिबल माना का बि शइ आहे तव्हां उनखे पॉसिबल बणायो था त इनखे चवंदासीं सियासत। चइबो आहे इलेक्शन खटे वियो, नवाज़ लीग खटी, PTI खटी या फलाणो, वरी ॿिया चवंदासीं दांदरी थी, बाबा दांदरी थी या जेको थियो पर खटे त वियो न। अॼु उहे नारा हणंदा, एहजाज कंदा, प्रोटेस्ट कंदा, सुभाणे उहे ख़ामोश थींदा, पर हू हुकूमत त वठी वियो न। त इनखे छा आहे त हुनजो मक़सदु इहो आहे त छो जो हू सियासतदान आहे, आर्ट ऑफ पॉसिबल बणणु। ऐं ॿियो वरी चवणी आहे हिकिड़ी आम त पॉलिटिशियन इज़ अ मैन हू विल टेल यू टू गो टू हेल इन सच अ वे एज़ ही इज़ टेलिंग यू टू गो फॉर द पिकनिक। यानी सियासतदान उहो आहे जेको तव्हांखे जहन्नम में मोकिलींदो, दोज़ख में मोकिलींदो, पर अहिड़े नमूने सां मोकिलींदो तव्हां सम्झो शायदि पिकनिक ते मोकिले थो, समंदर जे किनारे ते मोकिले थो, कंहिं मूंखे बाग़ीचे में मोकिले थो। यानी हुनजे ॿुधाए न जीअं वर्ड्स जे पुठियां रुमाल वेड़ियल हूंदा आहिनि, ईअं ई जेके प्लानिंग्स हूंदियूं आहिनि, फॉरेन पॉलिसी आहे, डोमेस्टिक पॉलिसीज़ आहिनि, उहे कंहिं बि तरह जीअं सरकार परमानेंट उन्हनि जा हूंदा आहिनि इंट्रस्ट। पोइ किथे किथे कॾहिं कॾहिं नेशनल इंट्रस्ट जो बि वर्ड यूज़ कंदा, बाबा असां त क़ौमी मुफ़ाद में, हालांकि हूंदो आहे सेल्फ इंट्रस्ट, पेटी इंट्रस्ट लाइ। ईअं ई अमेरिका जा मिसाल काफ़ी मौजूदु आहिनि। त तव्हां ॾिसो त जॾहिं बि उहे पंहिंजा मुफ़ादात चाहींदा आहिनि लीडर्स त चवंदा आहिनि बाबा असांखे ख़तरो आहे अफ़गानिस्तान, असांखे इराक मां ख़तरो आहे, असांखे ईरान मां ख़तरो आहे, हींअर पर उनजे पुठियां ॿिया मक़सद हूंदा आहिनि। कंटिन्यू कयूं था, इलाही इंट्रस्टिंग अॼु जो प्रोग्राम आहे ऐं उन्हनि जे लाइ जेके हिस्ट्री सां रिलेटेड माण्हू आहिनि उन्हनि खे त वधीक ई अॼु जो प्रोग्राम ॾिसणु वटां सुठो ज़रूरु लॻंदो हूंदो। ऐं हूअं बि जून जो जॾहिं महीनो हूंदो आहे त मोस्टली असांखे जेको आहे न टाइम ज़रूरु मिलंदो आहे त असां कुझु न कुझु जेको आहे न हिन टाइम ते पंहिंजो स्क्रीन खे टाइम ॾेई रहिया हूंदा आहियूं। व्यूवर्स वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे सोना यूरिया जो। सोना यूरिया ज़िंक कोन हेल्प पज़ीर ज़िंक सां थिए ज़िंक जी हिकु जेतिरी तक़सीम, भरपूर गज ऐं इज़ाफ़ी पैदावार। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अमन जी पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में जंगियुनि बाबति ॻाल्हि ॿोल हले पई उनजे असरात ते ॻाल्हि ॿोल हले पई ऐं अॻियां दुनिया कहिड़ी दुनिया जा छा टारगेट्स आहिनि कीअं दुनिया अॻियां वधी रही आहे ऐं सीज़ फायर खां पोइ जेकॾहिं कंहिं बि जंग जो ऐलान थिए थो त उहे मुल्क जेको आहे सो पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ छा करे रहिया आहिनि इन बाबति प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल हले पई ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सोना यूरिया जी सोना यूरिया नीम कोंद नाइट्रोजन सां भरपूर ॾोही ऐं जीतन खां तहफ़ुज़ अज़हर टांवरी साहब बि प्रोग्राम में मौजूदु आहिनि अज़हर टांवरी साहब असां जेकॾहिं ॻोठनि जी ॻाल्हि कयूं था ऐं असां मींहनि जी या फ्लड जी ॻाल्हि कयूं था त हिन टाइम में ॻोठनि में कहिड़ा इक़्तिदामात वरिता वञनि या आम माण्हू छा करे थो पंहिंजे बचाव जे लाइ तव्हांजा विज़िट रहिया आहिनि तव्हां गहराई सां ॾिठो आहे जी हाणे जी ॻोठनि में इहो मोस्टली हूंदो आहे त ॻोठनि जा जेके घर हूंदा आहिनि उहे कचा हूंदा आहिनि मोस्टली उनजी जेकी मथे छिति हूंदी आहे मोस्टली एॾी मोस्ट जेके ग़रीब तबिको आहे उहो मनाउनि में रहनि था या कचियूं उन्हनि जूं दीवारूं आबादियूं आहिनि जेके वॾेरा आहिनि उन्हनि खे परवाह न हूंदी आहे उन्हनि जा महल ठहियल आहिनि बाक़ी जेके ग़रीब आस पास जो जेको हारी आहे नारी आहे या आस पास जा जेके बंद जे वेझो था रहनि त उहे पंहिंजे लाइ इहो आहे त पहिरियों पाण कोशिशि इहा कनि त पंहिंजे सेव स्पेस ते हलिया वञनि ऐं इहा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी बि अथॉरिटी खे बि इहा ई आहे जेके ॻोठनि साइड रहनि था त हींअर ज़ाहिर अलर्ट एडवाइज़री जॾहिं जारी थी आहे बजाए जो ही बोर्ड अची वञे ऐं पोइ माण्हू ॻोठनि में फासी वञे जीअं हाणे रिसेंटली हिकिड़ी फैमिली तव्हां ॾिठी हूंदी त उहा पेशावर इहो जो कालाम में त उहा माना हींअर फासी वई ऐं उनखां पोइ हिकिड़ो बि माण्हू उते रेस्क्यू करणु न आयो हक़ीक़त में ग़लती त ॿिन्हिनि जी आहे कम्यूनिटी जी बि ग़लती हुई जेकी उहो विच में विया पोइ उन्हनि खे ॿुधायो बि वियो रेस्क्यू बि कयो वियो उन्हनि खे ॿुधायो इंफॉर्मेशन ॾिनी त फ्लड अचे पियो अहिड़ी सिचुएशन खे अगरि असां गौर कयूं त हिते पंहिंजी सिंध में जेके ॻोठनि जा ख़ासि तौर ते एरियाज़ आहिनि उन्हनि में इहा शइ हूंदी आहे त जॾहिं असां वटि बरसाति अची वञे पाणी घरनि खां ॿाहिरि पहुची वञे छिति किरी पए पोइ असां वञी निकिरंदा आहियूं त असांखे हाणे राशन ॾियो असांखे मानी ॾियो असांखे हे ॾियो पर असल में घुरिजे इहो ख़ासि करे एसीज़ आहिनि डीसीज़ आहिनि या मुख़्तियारकार जेके बि आहिनि उन्हनि खे घुरिजे त उहा सेव स्पेस ते इन्हनि खे ख़ासि करे जी हा उन्हनि कम्यूनिटीज़ खे ख़ासि तौर ते उन्हनि जी ड्यूटी आहे इहा त उन्हनि खे एडवाइज़री अचण खां पोइ उहो अलर्ट रहण खां पोइ 24 घंटनि जे अंदरि उन्हनि खे सेव स्पेस ते खणी अज़हर टांवरी साहब ॾाढो ॾुखियो हूंदो आहे न पंहिंजे घर खे छॾणु असां जेको आहे सो हींअर बि कराची में जेको हेॾो सारो सानियो ॾिठोसीं बिल्डिंग 4 मंज़िला बिल्डिंग किरी आहे जॾहिं त उन्हनि खे जेको आहे सो नोटिफिकेशन मिलंदा रहिया आहिनि या राति जे टाइम ते उहा अलार्मिंग सिचुएशन उन्हनि फेस कई आहे बिल्डिंग में कुझु ख़तरात कुझु आवाज़ ॿुधण या बिल्डिंग जो थोरो घणो लुॾणु उनखां पोइ बि ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त माण्हुनि उन बिल्डिंग खे कोन छॾियो आहे उन ई तरह माण्हू ॻोठनि खे घरनि खे इज़ीली कोन छॾींदा आहिनि एक्चुअल छा हूंदो आहे त अलर्ट हिकिड़ी कॾहिं बि का शइ नोटिफिकेशन तव्हां कंहिंखे ॾींदा आहियो न डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी तरफ़ां त ही तव्हां ख़ाली कयो ही डेंजरस आहे या हिते रहणु डेंजरस आहे हिकिड़ो लाउड स्पीकर जे थ्रू ऐलान कयो वेंदो आहे त हीउ डेंजरस आहे ऐं घर ख़ाली कयो कुझु अरसे लाइ कुझु टाइम लाइ ॾिसो कचे में तव्हां शायदि कॾहिं न विया मां कच्छ पूरो सिंध बि कचो विज़िट कयो आहे त उते ईअं हूंदो आहे त जॾहिं बि फ्लड जा ॾींहं हूंदा आहिनि हू वरी पके ॾे हलिया वेंदा आहिनि हुननि खे उन्हनि खे कचे में माण्हू रहंदा आहिनि वॾी आबादियूं आहिनि कचे में पूरी सिंध में पर तव्हां ॾिसंदव त ईअं ई जॾहिं हुननि खे अलर्ट कयो वियो त ही एमरजेंसी आहे हिन जी डैमेज आहे केॾी महिल बि किरी सघे थी इहे खोड़ ई बिल्डिंगूं हैदराबाद में मौजूदु आहिनि जंहिंखे तव्हांखे अंदाज़ो न हूंदो त उन्हनि खे बिल्कुलु उन्हनि खे चयो वियो डेडलाइन्स अची वियूं आहिनि उन्हनि खे डीसीस चयो आहे ऐं प्लस में उन्हनि जो अल्टरनेटिव बि उन्हनि खे गवर्नमेंट ॾिनो आहे त बाबा हितां उथी करे तव्हां हेॾां वञो त हिननि खे शायदि जेके हींअर कराची में रिसेंट वाक़ियो थियो हिननि खे का अल्टरनेटिव न हो अल्टरनेटिव ॾियणु कंहिंजो कमु आहे गवर्नमेंट जो कमु आहे डेफिनेटली अल्टरनेटिव तव्हां ॾींदव त पोइ पंहिंजो घर बि छॾे सघनि था या का शइ छॾे सघनि ज़ाहिर आहे हिकिड़ो घर छॾणु या का शइ के ग़रीब माण्हू जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे या किथे माइग्रेट करणु ॿिए ज़िले में या कंहिं इलाइक़े में ॾाढो ॾुखियो आहे ख़ासि करे कैंप में कैंप जेकी हूंदी आहे उन में त तमामु ॾुखियो आहे पर उन में ज़ाहिर आहे असां वटि कम्यूनिटीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके परदे वारियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे बि ॾाढो इहा मजबूर थिए थो पर हिकिड़ी शइ असां वटि सिंधी हींअर कम्यूनिटी अवेयर आहे
ऐं इन्हनि शयुनि खे बाद में ॾिसिजे। पहिरीं शइ इहा शइ ॾिसिजे त पहिरीं गवर्नमेंट खे जेके इनिशिएटिव आहिनि इहे त फ्लड जे बाद जी जेके आहिनि एमरजेंसी रिस्पॉन्स आहे, हे प्रिवेंशन ते हींअर असां कमु पिया कयूं, जेकी अची वेंदी आहे फ्लड जी एमरजेंसी जे दौरान। ऐं जॾहिं प्रिवेंशन ते असां अचूं था त प्रिवेंशन में गवर्नमेंट जो कमु आहे, ख़ासि करे ॻोठनि जी तव्हां सिंध जी ॻाल्हि कई, हर ज़िले जे DC ACs खे ऐं मुख़्तियार कारस खे उन्हनि खे घुर्जे त हू इन्हनि खे सेफ स्पेस ते पुॼाइनि अगरि ख़तरात ॾिसो था, छो जो उन्हनि खे ज़िले जी ऐं कम्युनिटी जी ख़बर हूंदी आहे त हीउ इलाइक़ो अंडर डैमेज थी सघे थो या हीउ इलाइक़ो अची सघे थो। जीअं रिसेंटली सेखाट आहे, या हाणे सेखाट तव्हां ॾिसंदव त वॾो आहे, पर तव्हां हुन खे ॾिसजो आस पास तव्हां ॾिसंदव सॼो कचो आहे ऐं हिते तव्हां यकीन कंदो एतिरी आबादी थी रहे। ईअं हैदराबाद जा खोड़ इलाइक़ा आहिनि। सो इहे कचे जी इलाइक़नि खे ख़ासि तौर ते DCs ऐं ह्यूमैनिटेरियन डिज़ास्टर जॾहिं अचे थो न त उहो नुक़सान के हिकु फ़र्द खे ऐं उहो ॾिसी वैसी कोन थो अचे, उहो ईंदो त। अच्छा, तव्हां बि त हिन कम सां सलाहियल रहिया आहियो, DC AC बिल्कुलु उन्हनि जूं त ज़िम्मेदारियूं आहिनि ई आहिनि। तव्हां माण्हुनि जी सिचुएशन खे कीअं ॾिठो आहे, तव्हां केतिरे हद ताईं जेको आहे सो कमु करे सघिया आहियो, या हिन टाइम में छा कमु हले पियो? हींअर ॾिसो न, असां त वधि में वधि जीअं तव्हांजे थ्रू असां इंफॉर्मेशन ॾियूं था, ईअं असां सोशल मीडिया असांजा जेके असांजी अवेयर करे सघे थो, इंफॉर्मेशन ॾेई सघूं था, माण्हू खे बचाए सघूं था। बाहि टपो न ॾियो। सो असां एतिरी कोशिशि करे सघूं था उन्हनि खे हर क़िस्म जी जेकी उन्हनि जी जेके SOPs जे तहत असां कोशिशि कंदासीं त जीअं हू इन खां बची सघनि ऐं उन ख़्यालु करे सघनि जेके मुतासिर आहिनि। तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे कमु कंदे? ॾिसो, मां कम्युनिटी में वञो था, ग्राउंड लेवल तां उते वञी करे माण्हुनि खे ॾिसो, मां गवर्नमेंट जो बि हिकिड़ो नुमाइंदो रहियो आहियां। मां प्रोविंशियल कोऑर्डिनेटर रहियो आहियां सिंध रिलीफ एंड रिहेबिलिटेशन। 2010 में 2011 मां 14 ताईं गवर्नमेंट जो नुमाइंदो रहियो आहियां। उन जे दौरान त मूं वटि अथॉरिटी हुई, मुंहिंजे DCs ऐं हिन वटि फोकल पर्सन्स हुया। पर जेकॾहिं असां उन खां हटी करे अॼु जॾहिं असां इदारनि जे सोशल एक्टिविस्ट जे तहत असां वञूं था, हिकु ह्यूमैनिटेरियन वर्कर तहत, त असां उन में बि असां इहो ॾिसूं था त जेके बि कम्युनिटियूं आहिनि उन्हनि खे कोशिशि कंदा आहियूं त इंफॉर्मेशन ॾींदा आहियूं त हितां तव्हां उथी करे। ज़ाहिर आहे माण्हू वटि मुआशी तौर ते तमामु पोइते आहिनि, पर गवर्नमेंट जी हिन जो अवलीन तरजीह इहा आहे त माण्हुनि खे सेफ स्पेस ते खणी वञनि। अगरि को कचे में रहनि था त उन्हनि खे रोड ते खणी अचनि, ऐं पका कचा जंहिंजा घर आहिनि उन्हनि खे कोशिशि कनि। असां त कैश फॉर वर्क असांजे हुन में थींदो आहे इदारनि जी हिकिड़ी, उन कैश फॉर वर्क में असां माण्हुनि खे रस्ता बि कचा ठाराए ॾिना त ताकी हीअ थोरो मथे थियनि ऐं आस पास जा माण्हू हिते वेही सघनि। छो जो कुझु एरिया ॿियो ख़ासि जा कुझु सिंधड़ी जा इलाइक़ा अथव जिथे बोर्ड जो अञा सिर्फ़ु पाणी जो इशू थींदो आहे त पाणी 10 फुट 11 फुट कम्युनिटी जे वेझो हूंदो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो हणी सघो दरिया त वेझो आहे ऐं दरिया में इहा ख़बर न पवंदी आहे त केरु रुड़ी वियो। सो इंफॉर्मेशन जेकी थिए थी, मस्जिदनि जी छतनि ते माण्हू चढ़ी करे ऐलान कंदा आहिनि आख़िर में, ऐं इहा ॾाढी सिचुएशन ॾाढी क्रिटिकल हूंदी आहे। अज़हर टामरी साहिबु, असां वटि जेको आहे न जल्दी सां क्रिटिसाइज़ ॾाढो कयो वेंदो आहे, पर घटि माण्हू हूंदा आहिनि जेके कमु करे रहिया हूंदा आहिनि, सो उन्हनि खे घटि में घटि तव्हां एप्रिशिएट ज़रूरु करियो। तव्हांजो कमु असां सुठो ॾिठो आहे, तव्हां सुठो कमु कयो आहे। होपफुली त असांजी स्टेट, असांजी गवर्नमेंट एक्टिवली हिन टाइम में कमु करे, छो त जेकॾहिं हे सिचुएशन ख़राबु थींदी त पोइ माण्हुनि जूं हयातियूं वेंदियूं ऐं हिकु इंसान जी जान वञण बि तमामु घणो जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो नुक़सान बि आहे ऐं दुख जो जेको आहे सो उहो समाव ज़रूरु हूंदो आहे। अच्छा, ॿियो असां वटि मसइलो इहो बि आहे, स्टार्टिंग में तव्हां इंट्रोडक्शन कोन ॿुधो, थोरो लेट जॉइन कयो, त असां वटि जेको आहे न वाहन ते हींअर जेको आहे सो पाणी जेको खुलियल रहे थो उते बि मना कयो वञे पियो, ऐं उनजे बावजूदि बि असां ॾिसूं पिया केतिरियूं जानूं वञनि पियूं, नुक़सानात थियनि पिया सेल्फीज़ जे चकर में, फोटोज़ जे चकर में। सवात वारो वाक़ियो जीअं तव्हां जे साम्हूं आहे, छा चवणु चाहींदव? हाणे असल में ॻाल्हि इहा आहे त इहे जेके इंफॉर्मेशन ॾिनी, हाणे हैदराबाद में बि हिननि कानून लागू कयो आहे 144, ईअं सिंध में सॼी तक़रीबन हिननि लागू त कयो आहे। माण्हुनि जी ॾिसो न, हीअ जेको सवात वारो वाक़ियो थियो, इन में बि इंफॉर्मेशन उन्हनि खे ॾिनी वई ऑलरेडी। उतां जी जेके ह्यूमैनिटेरियंस आहिनि उन्हनि ॿुधाइनि था त असां इंफॉर्मेशन ॾिनी, माण्हू कोन था मरनि। शिकारपुर में हींअर रिसेंटली सिंधू आहे शिकारपुर में, उते बि माण्हू वॾो, उन में बि हींअर 2 कल्ह थियूं आहिनि कैजुअलिटीज़। त मक़सदु इहो आहे त माण्हू शौक़ में ऐं ख़ासि तौर ते गर्मी ऐं उन जा अहिड़ा सतायल आहिनि। ॿियो जेके ज़ाहिर आहे
हिकिड़ो पाण जो जोश ऐं हिकिड़ो ज़हन बि एतिरो न आहे नंढनि नौजवाननि खे त हू इन में टपोजनि था, पोइ वरी उहो तरनि था, वरी पोइ मच्छीअ सां रांदियूं खेॾनि था, पर हक़ीक़त में ॾाढो नुक़सानदेह आहे। पर ज़ाहिर आहे इहा बि ज़िमेदारी रेस्क्यू ऐं आस पास जे इलाइक़नि जी 144 लागू थियल आहे, उनजे बावजूद बि कल्ह हिकु न्याणी जो लाश मिलियो आहे ऐं कुझु नौजवाननि जा लाश मिलिया आहिनि, ॿार जो लाश मिलियो आहे। त सिचुएशन डे बाय डे पाण ख़राबु थींदी ॾिसूं पिया। सो हिन प्रोग्राम जे ज़रिए असां इहो ज़रूरु चई सघूं था त पंहिंजो तमामु घणो ख़्यालु करियो, पंहिंजे उन स्टेटस रखण जे लाइ, फ़ोटो क्लिक करण जे लाइ, टिकटॉक ठाहिण जे लाइ तव्हां पंहिंजी जान सां न खेॾो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी सां न खेॾो। नाज़रीन अॻियां वधूं था। इमरान अली नूनारी साहब मौजूदु आहिनि। जंगियुनि ते त पाण जेको आहे सो काफ़ी प्रोग्राम्स करे चुका आहियूं ऐं जंगियुनि जे असरात ते पाण ॻाल्हायूं पिया। बिल्कुलु, हा सही पिया चओ तव्हां, बिल्कुलु। पर पोइ बि दुनिया हिकु अमन जी ॻाल्हि ज़रूरु कंदी आहे न, असांखे अमन त पोइ बि खपे। सो दुनिया में अमन कीअं क़ाइमु थी सघे थो? अमन त हर माण्हू जी प्रायोरिटी आहे ऐं हुजण बि खपे। हाणे अमन जीअं सवेर ॻाल्हि रियलिस्टिक स्कूल ऑफ थॉट ऐं आइडियलिस्टिक स्कूल ऑफ थॉट जा माण्हू हूंदा आहिनि ॿिनि क़िस्मनि जा। हिकिड़ा चवंदा आहिनि माना ख़्वाब हुजनि, सॉन्ग्स हुजनि, लग्ज़री लाइफ हुजे, ऐं ॿिया वरी मेंटेलिटी आहे जीअं रियलिस्टिक स्कूल ऑफ थॉट जा जीअं सियासतदान आहिनि, असांजा दुनिया जा लीडर्स आहिनि, उन्हनि जी सोच मुख़्तलिफ़ आहे। हाणे अमुन क़ाइमु करणु जेकर दुनिया जी लेवल ते ॻाल्हि था कयूं त यूनाइटेड नेशन सिक्योरिटी काउंसिल जो कमु आहे। ऐं अमुन जी ॻाल्हि कयूं त जेकॾहिं त वरी कश्मीर जी ॻाल्हि न कंदासीं त अमुन जी ॻाल्हि अध में थी वेंदी। जेकॾहिं फ़लस्तीन जी ॻाल्हि न कंदासीं त इहा बि नाइंसाफ़ी थी वेंदी अमुन लाइ। ऐं इहे ॿई क़ौमूं जेके आहिनि त अमुन घुरनि थियूं। पाकिस्तान आज़ादु थियण खां वठी अॼु ताईं यूनाइटेड नेशन्स जे कोर्ट में आहे बाल, ऐं उहो उनजो कमु आहे इंटरफेयर करे मीडिएशन, जीअं असां चवंदा आहियूं मीडिएशन आहे, आर्बिट्रेशन आहे, फैसिलिटेशन आहे, यानी टी पार्टी जेके वॾा वॾा दुनिया जा लीडर्स आहिनि, ताक़तवर क़ौमूं आहिनि, ताक़तवर लीडर मुल्क आहिनि, उहे अची ट्रैकड़ी कनि ऐं इंडिया ते प्रेशर विझनि त बाबा कश्मीर मसइले खे हल कयो। ऐं हींअर अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान हिकिड़ी दुनिया में सुठी पोज़ीशन हासिलु करे चुको आहे त हिन खे इंटरनेशनलाइज़ कयो आहे, यानी मामले खे कश्मीर खे। इंडिया जो त जेको मौक़ो इहो थींदो रहियो आहे त जॾहिं बाबा हीउ मुंहिंजो बायोलेटरल इशू आहे, जीअं ॿिनि माण्हुनि जो झगड़ो थिए, बाबा हीउ घर जो इशू आहे, असां ॿिनि माण्हुनि जो इशू आहे, तव्हां छो था मुदाख़लत कयो? जॾहिं बि को कंदो आहे त इहो चई करे जेको इंडिया टारे छॾियो आहे। पर हींअर इंडिया नथो टारे सघे। हींअर पाकिस्तान जेकी डिप्लोमेसी, पाकिस्तान जेको प्रोपेगेंडा, पाकिस्तान जेको इंटरनेशनल मीडिया में कामयाबी हासिलु कई आहे, मुंहिंजे ख़्याल में तारीख़ में मुंहिंजी नज़र में एतिरी कामयाबी हासिलु न कई आहे डिप्लोमेटिकली। यानी हिकिड़ो जेको चए हींअर फॉरेन मिनिस्टर असांजो ऐं जेको टास्क ॾिनो हुयो बिलावल भुट्टो खे पूरी दुनिया में वञे हीअ मैसेज खणी, त इंडिया इन में नाकाम थी वियो आहे। तंहिं करे हाणे यूनाइटेड नेशन्स खे इहो रोल प्ले करणु खपे त कश्मीरी माण्हुनि खे पंहिंजा जेके बेसिक राइट्स आहिनि, फंडामेंटल राइट्स आहिनि, सेल्फ डिटर्मिनेशन जा राइट्स आहिनि, उहे ॾियारे ऐं अमुन क़ाइमु थिए। अमुन ईअं ई आहे न जॾहिं तव्हां माण्हुनि खे हक़ ॾींदव, ऐं अमुन तॾहिं ख़राबु थींदो आहे जॾहिं तव्हां डिप्राइव्ड हूंदा हो। छो जो अमुन या जंग, अमुन तॾहिं ख़तमु थींदो आहे, जंग तॾहिं विड़ी वेंदी आहे जॾहिं तव्हां हिकु त डिप्राइव्ड हुजो, तव्हांजा बेसिक राइट्स खसिया वञनि, तव्हांखे असुल राइट्स खां महरूम कयो वञे, ऐं जंहिं ते तव्हांजो हक़ु आहे उहो तव्हांखे हक़ु न ॾिनो वञे, त पोइ माण्हू इंतकामी थिए थो, जंगजू थिए थो, ऐं जेको आहे इंतकाम वठण जी पोज़ीशन में अचे थो। तंहिंजे करे हीअ इन्हनि खे तव्हां हक़ूक़ ॾियो। ऐं 2-3 ॾींहं अॻु इहा हिकिड़ी सुठी ख़बर आहे त इंटरनेशनल कोर्ट ऑफ द मीडिएशन जेको सालसी वारो किरदारु अदा कंदो आहे, इंटरनेशनल कोर्ट, उन पंहिंजो बयान बि पाकिस्तान जे हक़ में ऐं कश्मीर जे हक़ में ॾिनो आहे, ऐं इंडिया खे उनखे कंडेम कयो आहे। यानी इंडिया खे चयो अथनि त तव्हांजो किरदारु सही न आहे, ऐं तव्हां जेको आहे त टेरराइज़ करे रहिया आहियो, ज़बरदस्ती थी रही आहे, पंहिंजा ड्रामा करे रहिया आहियो, मोदी जूं पॉलिसीज़ खे यानी हिकिड़ो किक ऑफ कयो, किक आउट कयो अथई। तंहिंजे करे उते ऐं ॿियो फ़लस्तीन में बि अमुन थियणु खपे। ऐं ॾिसूं न हाणे ॻाल्हि था कयूं असां मौसमियात जी, हीअ जेके ॿोॾुनि जी, दरियाहनि जी, त जेको वॾे में वॾो इशू हींअर दुनिया जो आहे जंहिं ते फोकस बि करणु खपे, इहो तमामु वॾो इशू आहे। कहिड़ो? क्लाइमेट चेंज। क्लाइमेट चेंज, छो इहो चयो वञे एग्ज़ैक्टली हार्ट इशू आहे। ऐं इहो कुझु त जीअं ॻाल्हि करे रहियासीं सेल्फी लाइ, या नौजवान जज़्बाती थियनि था, या ग़लति क़दम खणनि था, या कंहिं इंट्रस्ट लाइ उन्हनि जे जेको आहे नुक़सानु थिए थो, पर
दरिया जा वहकरा बंदि करणु या जीअं लंगर साईं बयानु करे पियो एग्ज़ैक्टली इहा बि ॻाल्हि आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं थिए थो असांजे पाकिस्तान आहे हाणे ॾिठो कल्ह टेक्सास में अमेरिका जहिड़े मुल्क में उन्हनि खे माण्हू लोड़े छॾे ऐं तक़रीबन 82 माण्हू मरी विया ऐं 50 जे लॻभॻि जेको लापता। त चवण जो मतिलबु हीउ दुनिया जो पूरो इशू आहे। चीन में ॾिसो केॾो वॾी ॿोॾि अची वई आहे, बरसाती ॿोॾि। स्पेन में ॾिसो, यूरोपियन स्टेट्स ॿियनि में ॾिसो, या वरी गर्मी एग्ज़ैक्ट या गर्मी जो पद। त बजाए जो असां जंगनि में पऊं, हथियारनि जी ॻाल्हि करे रहिया लीडर्स, छो न इन ते कमु कनि पिया, छो न अमुन ते कमु थियणु खपे। ही वॾा इशूज़ आहिनि, ह्यूमन राइट्स जा इशूज़ आहिनि ऐं पीस जा इशूज़ आहिनि ऐं उन खां अलावा क्लाइमेट चेंज जा इशूज़ आहिनि। असां बजाए जो इन्हनि ते फोकस करण जे असां जंगनि में लॻी विया आहियूं। असांजे लीडर्स साहिबान जंगनि में लॻी विया आहिनि। इसराइल ऐं हिनखे जेकॾहिं न रोकियो वियो, जॾहिं असां फ़लस्तीन ऐं कश्मीर जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, इहे रिमोट काज़िस आहिनि जंहिंजे करे इमीडिएट काज़ माना को वाक़ियो अचे थो, बहानो बणिजी करे उहो जंग जो हिकिड़ो रुख़ अख़्तियार करे थो। त इन्हनि खे इहो रोकणो पवंदो ऐं दुनिया में अमुन थियणु खपे। इंसान ख़ुदा ताला इंसान ज़ात खे पैदा कयो आहे, तव्हां बाबा लाइफ इंजॉय कयो, हर हिक जो हक़ आहे, फंडामेंटल राइट्स। पर रियलिस्टिक स्कूल ऑफ थॉट में वरी बि इहो ड्रीम लॻंदो हुयो, ॾींहं ॾिठे जो ख्वाबु लॻंदो, असां चऊं त वाक़ई ईअं थी वेंदो, दुनिया ख़ूबसूरत थी वेंदी, हर माण्हू पंहिंजा हक़ हासिलु कंदो ऐं इंजॉय कंदो। इहो मुमकिन न आहे डेफिनेटली। असां ॾिसूं था शुरूआति करे हाबील काबील खां जॾहिं जंग शुरू थी त अॼु ताईं जेको आहे जंगियूं मौजूदु आहिनि ऐं हर क़िस्म जो माण्हू आहे, हर क़िस्म जी सोच जो लीडर मौजूदु आहे, जंगजू बि मौजूदु आहे, एक्सट्रीमिस्ट बि मौजूदु आहे, पीसफुल बि मौजूदु आहे। डेफिनेटली जेकर तव्हां ॾिसो कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तान आज़ादु थियण खां फौरन बाद में हुन स्टेटमेंट ॾिनी त वी वांट द पीस विथ एवरीवन, हर हिक सां असां अमुन चाहियूं था, पाड़ेसरनि सां। त ऐं असां सुठा तलकात रखणु चाहियूं था ऐं असांजे मुल्क में हिंदू आहे, सिख आहे, मुस्लमान आहे, कहिड़े बि मज़हब जो आहे, पंहिंजी वर्शिप आज़ादी सां करे सघे थो। यानी हुनजो मैसेज हुयो त अमुन थियणु खपे पाकिस्तान में ऐं हिन रीजन में। हुनजो इशारो हुयो इंडिया तरफ़, पर इंडिया उन खां उहो ॾींहुं आज़ादी जो ॾींहुं अॼु ताईं अमुन न हिन ख़िते में क़ाइमु थियो आहे ऐं न ई असांखे को वेझड़ाइप में ॾिसण में अचे थो, बल्कि उन जे बजाए जो अमुन थिए उबतड़ इहो थियो आहे त ॿ वॾियूं ताक़तूं थी उभरियूं आहिनि, पाकिस्तान बि इवन ऐं इंडिया बि। पर पाकिस्तान जो इहो को कसूर न आहे असां चवंदासीं, छो जो तव्हां डिफेंड में करिणो आहे। जीअं आर्टिकल 51 तहत जीअं यूनाइटेड नेशंस सिक्योरिटी काउंसिल जे तव्हां डिफेंड में करे सघो था, छो तव्हांजो दुश्मन हथियार ठाहींदो अचे, मिसाइल ठाहींदो वञे, ड्रोन्स ठाहींदो अचे, एटम बम ठाहे ऐं तव्हां ख़ामोश थी वियो। तंहिंजे करे त भुट्टो साहब चयो वी वांट द पीस। पर ईअं न आहे त असां पंहिंजी डिफेंस ते ऐं डिफेंड ते, पंहिंजी सिक्योरिटी ते, पंहिंजे माण्हुनि ते, पंहिंजे मुल्क ते कंप्रोमाइज़ कयो। तंहिं करे हुन चयो त असांखे जेकॾहिं गाहु खाइणो पियो त हज़ारे साल खाईंदासीं, पर असां एटम बम ठाहींदासीं, छो जो इंडिया जे करे। ही पाकिस्तान पीस चाहे, भले नंढो मुल्क हुजे, भले असां वटि रिसोर्सिस घटि हुजनि, भले असां वटि खाइण जे लाइ कुझु न हुजे, भले असां बुख ते हुजऊं, पर असांखे जेको आहे सो पंहिंजी अलॻि रियासत खपे, असांखे कंहिंजी मुसलत थियल हुकूमत न खपे, असांखे पंहिंजा राइट्स खपनि, असां पंहिंजे मुल्क में पंहिंजे हक़नि सां गॾु रहूं ऐं ख़ुशहाली सां रहूं। नाज़रीन, अॻियां वधूं था, प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सोना यूरिया जी। सोना यूरिया नीम को नाइट्रोजन सां भरपूर अॾो इहे जीतनि का तहफ़ुज़। ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी, वेलकम चवां थी। नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं पिया। प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सोना यूरिया जी ऐं इन स्पॉन्सरशिप सां ई प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। सर, पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट तव्हांजो, ऐं मां ॼाणणु चाहींदमि त स्टूडेंट्स जो इंट्रस्ट कीअं हूंदो आहे, केतिरो तादादु आहे? अल्हम्दुलिल्लाह, डिपार्टमेंट असांजो ॾाढो मां चवां थो शानदार डिपार्टमेंट आहे। पॉलिटिकल साइंस खे हूअं बि चयो वेंदो आहे त मदर ऑफ द अदर डिपार्टमेंट्स जी, छो जो जेकॾहिं असां इंटरनेशनल रिलेशन्स जी ॻाल्हि था कयूं, पब्लिक एडमिनिस्ट्रेशन्स जी ॻाल्हि था कयूं, सोशोलॉजी जा ॻाल्हि था कयूं या कुझु ॿियनि सब्जेक्ट्स जी ॻाल्हि था कयूं, उहे असल में ऑफशूट्स यानी शाखूं आहिनि ऐं पॉलिटिकल साइंस जूं। पॉलिटिकल साइंस हिकिड़ो
वसी सब्जेक्ट आहे, वसी आहे। जीअं हींअर ॻाल्हि करे रहिया आहियूं मीडिया जी, मीडिया ते जी ॻाल्हि कंदव तव्हां, एम्बेसडर्स जी ॻाल्हि कंदव, लीडरशिप जी ॻाल्हि कंदव, सियासत जी ॻाल्हि कंदव, अमुन जी ॻाल्हि कंदव, जी हा, या जंगियुनि जी ॻाल्हि कंदव, उहो सॼो पॉलिटिकल साइंस में अचे थो। तंहिं करे इन जो स्कोप जेको आहे तमामु वसी आहे। ऐं इन जी जेको स्कोप यानी अक्सर असांजा त वरी नौजवान ईअं चवंदा त जॉब ओरिएंटेड आहे या न आहे। ईअं स्कोप जो मक़सदु इहा जॉब ओरिएंटेड बि, ऐं इवन दुनिया में जेको अहमियत आहे हिन जी तमामु वॾी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं त पॉलिटिकल साइंस No में doubt. रेशो सुठो आहे अल्हम्दुलिल्लाह। हर बैच में तक़रीबन 100 खां अबव स्टूडेंट्स इनरोल थींदा आहिनि। ऐं छो जो 4 years प्रोग्राम आहे असांजो जेको आहे त अच्छा, स्कॉलरशिप्स जे थ्रू केतिरा स्टूडेंट्स ॿाहिरि वञनि था? स्कॉलरशिप्स जे स्टूडेंट अल्हम्दुलिल्लाह हाणे असांजी हिकिड़ी स्टूडेंट हुई, उहो अमेरिका स्कॉलरशिप थ्रू वई 6 महीने जे प्रोग्राम ते। ऐं उन खां अलावा ओॾां मोटी त वरी कुझु अरसे खां पोइ हींअर उनजी आई थिंक जर्मनी में दाख़िला थी स्कॉलरशिप ज़रिए। ऐं उन खां अलावा ॿिया काफ़ी स्टूडेंट्स आहिनि जंहिं ख़ुदि मूंखां ई उन्हनि रिकमेंडेशन लेटर्स वरिता ऐं उन्हनि जी अल्हम्दुलिल्लाह के चाइना में आहिनि, के जर्मनी में आहिनि, हिकिड़ा तुर्की में आहिनि, ऐं अमेरिका में प्रोग्राम वेंदा रहंदा आहिनि, पर शॉर्ट प्रोग्राम। हीअ ॻाल्हि करे रहिया आहियूं यानी लॉन्ग टर्म लाइ मास्टर लेवल ते या एमफिल लेवल ते स्कॉलरशिप वञनि पिया। हूअं बि अॼुकल्ह ॾिसूं न, नौजवान जेकॾहिं उन्हनि खे रस्ते जी ख़बर आहे त स्कॉलरशिप्स सभई आहिनि। हर रोज़ नई स्कॉलरशिप अचे पई। अमेरिकन्स हुजे, यूरोपियन स्टेट्स हुजनि या ॿियूं स्टेट्स हुजनि, पूरी दुनिया में। ऐं चाइना बि हींअर जेको आहे त जापान जूं स्कॉलरशिप रिसेंटली बि फॉर्म भरजनि पिया, अगरि नौजवान भरणु चाहिनि पिया, आया आहिनि मुख़्तलिफ़ यूरोप जी। हीअ मौसम हूंदी आहे ख़ासि तौर ते, हीअ समर में जेके जून जुलाई में, त स्कॉलरशिप ते नौजवान खे मां त चवंदुसि त जेतिरो थी सघे अगरि तव्हांखे इजाज़त ॾिए थी फैमिली सेटअप, छो जो हर हिक जो पंहिंजो फैमिली सेटअप आहे। हिते फाइनेंशियल इशूज़ आहे कोन, छो जो स्कॉलरशिप आहे। त स्कॉलरशिप जा दरवाज़ा काफ़ी आहिनि। ऐं हूअं बि चवंदा आहिनि जीअं लक जेकॾहिं तव्हांजो दरवाज़ो खड़काए थी त ज़रूरु दर खोलियो। ज़रूरी न आहे त दर बंदि आहे, बंदि आहे पर लॉक न आहे। तव्हां हुनखे तव्हां खोलण जी कोशिशि त कयो, तव्हां हिकिड़ो चकर ट्राए करण जी कोशिशि त कयो। मूं हमेशह स्टूडेंट्स खे चवंदो आहियां तव्हां अप्लाई कयो, ऐं ज़रूरी न आहे त तव्हां हिकु चकर पहिरें चकर या ॿिए चकर तव्हांजी जेको आहे त उते एडमिशन थी वेंदी। छा था सम्झो, छो त हज़ारे स्टूडेंट्स आहिनि, ट्राए कंदा रहंदा आहिनि, त असां जेको आहे सो स्कॉलरशिप जे थ्रू पंहिंजी स्टडी जेको आहे सो ऑब्वियसली उनखे कंटिन्यू कयूं, ऐं जॾहिं वापसि अचूं त ख़ूबसूरत अंदाज़ सां जेको आहे सो असां किथे न किथे पंहिंजूं सर्विसिस ॾियूं। सो किथे मिस्टेक कंदा आहिनि मोस्टली स्टूडेंट्स में? असल में मां जेको ॾिठो आहे, स्टूडेंट्स त 2-3 क़िस्म जा थियनि था अक्सर यूनिवर्सिटीज़ में। हिकिड़ा त अहिड़ा हूंदा आहिनि जेके पढ़ाई में सिर्फ़ु रुधल हूंदा आहिनि, चवंदा आहिनि असांखे पोज़ीशन हासिलु सुठी जेको आहे त पोज़ीशन खणणी आहे, वॾो मुक़ाम हासिलु करिणो आहे, CSS करिणो आहे, PCS करिणो आहे, वॾो को ऑफिसर थियणो आहे, यानी हिकिड़ो ख्वाबु उन्हनि जा हूंदा आहिनि। छो जो स्टूडेंट जॾहिं अचे थो, हिकिड़ी यूनिवर्सिटी सेपरेट वर्ल्ड आहे, ख्वाबनि जी दुनिया बि आहे, सोशलाइज़ेशन बि आहे, स्टडी बि तव्हांजी आहे, कैरियर बि आहे, ऐं फ्यूचर सां बि वाबस्तगी आहे। मल्टी डायमेंशनल हिकिड़ी तव्हांखे पर्सनैलिटी बणाए थी यूनिवर्सिटी। त हिकिड़ा स्टूडेंट्स पोइ उन में इंडल्ज थी वञनि था राउंड ऑफ कलाक यानी स्टडी में, शाम जो बि लाइब्रेरी खे टाइम ॾियनि था, सुबुह जो यूनिवर्सिटी खे ॾियनि था। त ॿिया वरी क़िस्म अहिड़ा हूंदा आहिनि जेके क्लास अटेंड कोन कंदा, ऐं स्टूडेंट्स ॿियनि खे चवंदा जेके फेलोज़ हूंदा मुंहिंजी अटेंडेंस त लॻाए छॾिजो। जेकॾहिं टीचर उन ते नज़र रखे थो उनजी अटेंडेंस न लॻंदी आहे, ऐं मां पाण आख़िर में काउंट कंदो आहियां स्टूडेंट्स केतिरा आहिनि ऐं अटेंडेंस में नंबर केतिरा लॻियल आहिनि। एक्ज़ैक्टली न, पोइ कोशिशि कंदा आहिनि त हिन छो टीचर वंस जीअं ट्रेन थी वियो, जीअं पर्सनैलिटी लाइ हूंदो आहे, बाबा हे हीअं सख़्तु आहे, हे नरम आहे, ही हिन क़िस्म जो आहे, ही हिन क़िस्म जो आहे, पोइ स्टूडेंट ख़बर पए थी। ऐं स्टूडेंट्स बि वॾा सियाणा थियनि था, उहे वरी सीनियर्स खां सॼियूं ख़बरूं पहिरियों वठंदा आहिनि। हीउ उस्ताद कीअं आहे, हिन जो रवैयो कीअं आहे, हीउ इम्तिहान कीअं वठंदो आहे, मार्कुनि कीअं ॾींदो आहे। एक्ज़ैक्टली सो पोइ हिकिड़ा अहिड़ा थियनि था सिर्फ़ु ॿार अचनि था, दाख़िला त वठनि था, माइल्स परे के जैकाबाद, सखर, कशमोर, ठठे या थर को अचनि था परे खां। पीमा उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे त मोकिले थी पैसा ॾेई करे एतिरा माइल्स परे, उन्हनि जा कुझु ख्वाब आहिनि जेके चवनि था डिग्री वठींदा, त उहे पढ़नि नथा। ॿियो क़िस्म इहो आहे, पढ़नि नथा। ऐं टियों स्टूडेंट जो जेकी आहे क़िस्म उहो आहे त हिकिड़ा पढ़ाई बि कंदा आहिनि ऐं सोशलाइज़ेशन बि कंदा आहिनि, यानी दोस्त बि ठाहींदा आहिनि, चांहि बि पीअनि था, डिनर बि कनि था दोस्तनि सां, कचहरी में कंदा, पर इनखे चवंदा आहिनि बैलेंस स्टूडेंट।
यानी छो जो सिर्फ़ु तव्हां पढ़ाई में मुतवजह न थियो, छो 4 साल मिलिया तव्हां सोशलाइज़ेशन कयो, दोस्त बि ठाहियो, पढ़ाई बि कयो, चिट बि कयो, छो तव्हांखे हिकिड़ो एक्सपोयर मिलियो। इहो ई टाइम आहे, इन टाइम खां पोइ तव्हांखे जेको आहे न उहो स्टूडेंट लाइफ वारो जेको फेज़ आहे न उहो कॾहिं नसीब नथो थिए। पोइ तव्हां जेको आहे सो थोरा मेच्योर बि थी वेंदा आहियो ऐं पंहिंजी ज़िंदगी जी तरफ़ तव्हां अॻियां बि वधी था वञो। न जेको तव्हांजो सुवाल हुयो असुल में हाणे उन ते अचूं पॉइंट ते अचूं था त उहो जेके किथे मिस्टेक कंदा जेके नथा पढ़नि हिकु, ऐं ॿियो वरी जेको आहे स्किल्स नथा सिखनि, उते उहे ग़लती कनि था। छो जो पढ़ाई बि कयो, स्किल बि सिखो ऐं लाइब्रेरी बि अटेंड कयो ऐं उस्तादनि सां बि मिलो। अच्छा न, मुंहिंजो बेसिकली क्वेश्चन इहो हुयो त जॾहिं ॿाहिरि जे लाइ अप्लाई कनि था, फॉर्म फिल कनि था, त उते मोस्टली छा था सम्झो त उते कहिड़ी मिस्टेक कनि था जो जेको आहे उन्हनि खे चांस नथो मिले? छो त हज़ारनि जी तादाद में स्टूडेंट्स अप्लाई करनि था, घटि तादाद आहे जेको ॿाहिरि वञे थो। बिल्कुलु, मूं जीअं सवेर ॻाल्हि कई त ज़रूरी न आहे त फर्स्ट चांस में। हाणे स्कॉलरशिप आई, तव्हांजी स्कॉलरशिप मूं अक्सर पढ़ंदो आहे त बाबा 5 स्कॉलरशिप्स आहिनि, 15, 20, 25 एतिरी ईंदियूं आहिनि, ऐं उन में पूरी कॾहिं कॾहिं कंहिं मुल्क लाइ ख़ासि ईंदी आहे, पर उहा रेयरली या रीजन लाइ ईंदियूं आहिनि या पूरी वर्ल्ड लेवल आहे, यानी उते लिखियलु हूंदो आहे ऑल नेशनलिटीज़ कैन अप्लाई, ऐं पर ऐं उन में उमिरि जी हद हूंदी आहे, किथे 25 सालनि ताईं, किथे 40 सालनि ताईं, किथे 45 साल। त उन में छा थो थिए, हज़ारें शागिर्द अप्लाई कनि था, त ज़रूरी न आहे तव्हां अप्लाई कयो ऐं तव्हांजो हिन चकर थी वियो। तंहिं करे चवंदा उन्हनि खे चौथे 5 चकर कीप कंटिन्यू ऐं इनशाला तव्हां कामयाबु वेंदो। पोइ ग़लती जे जेको ॻाल्हि आहे त थी सघे थो काफ़ी स्टूडेंट्स आहिनि जेको उन्हनि खे तजुर्बो न आहे, एक्सपीरियंस, त उन में जॾहिं स्कॉलरशिप हूंदी आहे ईअं न आहे त तव्हां सिर्फ़ु फॉर्म फिल कंदा, तव्हांजो नालो छा आहे, रिलीजन छा आहे, जेंडर छा आहे ऐं डिग्रियूं कहिड़ियूं आहिनि, करे वरितियूं। उन में कुझु जेको आहे सुवाल ॾिना वेंदा आहिनि, तक़रीबन 3 सुवाल त मिनिमम हूंदा आहिनि। पोइ वधीक बि कंहिंखे स्कॉलरशिप जे ज़रिए ॾींदा आहिनि त बाबा तव्हां हीअ छो स्कॉलरशिप हासिलु करणु चाहियो था, या हिन मां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो पहुचंदो हिन स्कॉलरशिप मां, ऐं तव्हां छा एक्सपेक्ट या कयो था हिन स्कॉलरशिप मां। पोइ ॿियो उनखे चवंदा आहिनि हिकिड़ो मिशन स्टेटमेंट आहे, या वरी तव्हां लिखंदा त पर्सनल स्टेटमेंट ॾियो तव्हां, मुख़्तलिफ़ क़िस्म जा आहिनि अहिड़ा सुवालात हुआ। पोइ उन सुवाल जेको जो जवाबु उहे लिखनि था शागिर्द, पोइ जेके छो जो कमेटी उन्हनि जी वेंदी आहे जेके स्कॉलरशिप ॾियनि पिया, उनजी क्वायरी थींदी आहे, स्क्रूटनाइज़ थींदा शयूं, त उहे जॾहिं उन कमेटी में वञनि था, थी सघे थो उन्हनि खे उहा ॻाल्हि उन्हनि जी जेको उहे घुरनि था जवाबु एक्सपेक्ट कनि पिया, थी सघे थो उन्हनि खे उहो नथा उहो ॾेई सघनि। तंहिंजे करे जेकॾहिं एक्सपीरियंस माण्हू सां मिलंदा ऐं सुठो उनजी जेको आहे त जवाबु लिखंदा, यानी कंपोज़िशन राइटिंग हिकिड़ी आहे स्किल आहे, तव्हां उनखे कीअं पेश, तव्हां ख़बर त आहे हीअ शइ लिखबी, पर लिखो कीअं था, कंपोज़ तरीक़े सां ऐं हिकिड़ो ऑर्गेनाइज़ तरीक़े सां जेको हू घुरनि था। ऐं ॿियो वरी काफ़ी स्टूडेंट्स हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त बॉम्बेस्टिक वोकेबुलरी लिखूं त ज़बरदस्त थींदो, ईअं न हूंदो आहे, तव्हां सिंपल लिखो, सिंपल तव्हां पर लिखो ऑर्गेनाइज़ तरीक़े सां, कंपोज़ तरीक़े सां, त उहो बहितरु आहे। ऐं ॿियूं बि खामियूं आहिनि काफ़ी, ॿियूं जहिड़े तरीक़े सां। ऐं टी जेकी ॻाल्हि आहे जेको आहे उहो घुरंदा आहिनि रिकमेंडेशन लेटर्स, कंहिं स्कॉलरशिप में हिकिड़ो घुरंदा आहिनि, किन में 2 रिकमेंडेशन लेटर्स। मुंहिंजी कंहिंसां मुलाक़ात थी, हिकिड़ो अमेरिकन हुयो, थिंक टैंक जो माण्हू हुयो, 2013 में आई थिंक कॉन्फ्रेंस हुई का, पोइ उन्हनि चयो इमरान जेकॾहिं तव्हांजो रिकमेंडेशन लेटर, छो जो मूंखे बि स्कॉलरशिप जो शौक़ु हुयो ऐं अलहमदिल्ला मुंहिंजी थी वई PhD लाइ, पोइ फ़ैसिलो ग़लति हुयो या सही हुयो, उन्हनि ॾींहंनि में मूं फ़ैसिलो चेंज कयो। मुंहिंजो ख्वाबु हुयो लंडन तो ई, वरी कुझु सियासत विच में अची वई यूनिवर्सिटी जी, पोइ उन्हनि जो डिसीशन चेंज थी वियो। बहरहाल जेको आहे त रिकमेंडेशन लेटर उनजो चवणो, डिटेल में नथा वञूं, वॾो हिकिड़ो किसो आहे, छो जो इहो जेको आहे रिकमेंडेशन लेटर हिकिड़ो स्टेटमेंट ऐं सुवालनि जो जवाबु सही ॾियो। ॿियो रिकमेंडेशन लेटर्स तव्हांजो जेको आहे स्ट्रांग हुजणु खपे, हू ॾिसंदा आहिनि त रिकमेंडेशन लेटर कंहिं ॾिनो आहे। तव्हां जेकॾहिं लिखायो था अहिड़े माण्हू को जेको आहे लेक्चरर न्यू अपॉइंट थियो आहे, या उनजी का वर्थ न आहे, उनजो को अहिड़ो वर्क न आहे, उनजी का अहिड़ी अथॉरिटी न आहे, त जेकॾहिं अथॉरिटी वारे को, मिसाल जी ॻाल्हि आहे, मां कयां थो अमेरिका में अप्लाई, को स्टूडेंट करे थो, ऐं उनजो को अमेरिकन प्रोफेसर वाक़िफ़कार आहे, जेकॾहिं उनजो रिकमेंडेशन मिली वियो त 99% उन चांसिस आहिनि स्कॉलरशिप ॾींदा। ज़बरदस्त। छो जो जेकॾहिं असां विज़िटिंग लीडरशिप प्रोग्राम जीअं, काफ़ी अहिड़ा प्रोग्राम हूंदा आहिनि जेके तव्हांखे स्कॉलरशिप ज़रिए
उहे स्क्रूटनाइज़ कंदा आहिनि ऐं तव्हांजो को तालुक़ु उन्हनि सां न हूंदो आहे। वाक़फ़ियत यानी जीअं हूंदी आहे न वाक़फ़ियत ज़रिए के प्रोग्राम अहिड़ा हूंदा जेके एम्बेसी ख़ुदि सिलेक्ट कंदी आहे ऐं एम्बेसी जा माण्हू सिर्फ़ु कंदा आहिनि त वाक़िफ़कारनि खां उहो पुछा कंदा आहिनि बाबा तव्हां वटि कहिड़ा माण्हू आहिनि कम जा, सोशल वर्कर आहिनि, के सुठा टीचर आहिनि, के सुठा मॉडरेटर आहिनि, के सुठा मीडिया जा माण्हू आहिनि, के सुठा स्पीकर आहिनि। यानी उन्हनि जी ॾिसंदा आहिनि त हिन माण्हू में वर्थ केतिरी आहे, पोटेंशियल केतिरो आहे, बैकग्राउंड छा आहे, हिस्ट्री छा आहे ऐं ट्रैक रिकॉर्ड छा आहे हुनजो। स्कॉलरशिप में इहो बि ॾिठो वेंदो आहे त सुवालनि जा जवाब उहे ई त ॾियणा हूंदा न। हुन में जेके सुवाल पुछा उहो सॼी तव्हांजी हिस्ट्री ट्रैक रिकॉर्ड ॾिंदा, पोइ उन में उहो अंदाज़ो लॻाईंदा आहिनि त हीउ केतिरो पोटेंशियल माण्हू थी सघे थो। छो जो जेको स्कॉलरशिप ॾिए थो ॾिसो त उहे करोड़े रुपया तव्हां ते ख़र्चु करे पियो। हाणे जेकी स्कॉलरशिप आई कैनेडा जी, मां उन में कैलकुलेशन कयो जॾहिं पंहिंजे रुपीज़ में त 2 करोड़नि जी हुई, 2 करोड़नि जी 2 सालनि लाइ स्कॉलरशिप हुई। हाणे जेकॾहिं 2 करोड़ रुपया तव्हांखे को ॾिए थो त उहो स्पेंड करे थो, टाइम बि ॾिए थो, एनर्जी बि उहे पंहिंजो ख़र्चु कनि था ऐं पंहिंजे मुल्क में बि रिस्क खणनि था, रहनि था तव्हांखे ऐं पैसा बि ख़र्च था कनि। त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां में कुझु ॾिसंदा पोटेंशियल, माना अॻिते हली एग्ज़ैक्टली अॻिते हली ही माण्हू जेको आहे त पंहिंजी क़ौम लाइ मुल्क लाइ काराइतो साबित थींदो। त ओड़े क़िस्म जा माण्हू खणनि था उहे बि। ऐं वरी ॿी ॻाल्हि त स्कॉलरशिप बि वरी घणा ई मुल्क ईअं बि खणंदा आहिनि त असांखे प्रमोट करे। जीअं अमेरिकन एजेंडा अक्सर ईअं हूंदी आहे त असां ॾे अचे, कल्चरल प्रोग्राम्स हूंदा आहिनि, एक्सचेंज प्रोग्राम्स हूंदा आहिनि, स्पिरिट प्रोग्राम्स हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि। पोइ उहे कोशिशि कंदा आहिनि त असां ॾे अचे ऐं असां उनखे असां जहिड़ो ठाहियूं, पंहिंजे जहिड़ो कयूं ऐं मोटी वञे त जीअं छो जो सुठो जीअं ॿुधायो स्पीकर हूंदो, ॾिसंदा आहिनि त हीउ माण्हू कुझु आहे। जीअं सियासतदान सम्झी वेंदो आहे कहिड़े माण्हू खे मूंखे वेझो खणणो आहे त हीउ मुंहिंजो काराइतो आहे। ईअं अमेरिकन पोइ स्कॉलरशिप में ईअं कंदा त हीउ असांजो मैसेज खणी ईंदो वापसि, वरी असांजो मैसेज फैलाईंदो। जीअं ॿुधायूं था न सॼी दारोमदार जीअं मीडिया ते सॼी माण्हू परसेप्शन ज़रिए, पॉलिसीज़ परसेप्शन ज़रिए ठहंदियूं आहिनि, डोमेस्टिक हुजनि, फॉरेन हुजनि, डिफेंस हुजनि, त माण्हू छा था सोचनि। तंहिं करे माण्हुनि खे, पाकिस्तान खे, एशिया जा या ॿिया मुल्क दुनिया जा जंहिंखे स्कॉलरशिप ॾिए थो अमेरिका, उहो चाहे थो त असां जहिड़ा उहे थियनि ऐं असां सां प्यारु कनि, असां सां हमदर्दी कनि ऐं असां लाइ जेको आहे नफ़रत ख़तमु थिए। छो जो स्कॉलरशिप जेकॾहिं सुठे माण्हू खे ॾिनो, को हिकिड़ो सुठो ओरेटर आहे, उथण वेहण सुठो आहे, सोशल वर्कर आहे, सुठो टीचर आहे, त हू हज़ारे माण्हुनि जो हुन सां तालुक़ु थिए थो, यानी हज़ारनि माण्हुनि ताईं हुनजो मैसेज वियो। हाणे हिते मीडिया में जेकर मां ॻाल्हाए रहियो आहियां, का अहिड़ी ॻाल्हि फेवर जी कंहिंजी करे वियुमि त हे लखे माण्हू ॾिसनि था, हज़ारे न। हीउ मेराण चैनल जेको आहे त हिते पाकिस्तान में त न आहे, पूरी दुनिया में आहे। त हीउ मैसेज जेकॾहिं हिकिड़ो माण्हू दुनिया ताईं पकड़े ऐं असांजो उहो सॉफ्ट कार्नर, छो जो इंसान जी ॻाल्हि ई असरु कंदी आहे। हिकिड़ो जुमिलो ई कंहिंजे को ज़िंदगी बदिलाए सघे थो, हिकिड़ो लफ़्ज़ बि बदिलाए सघे थो ऐं हिकिड़ो पनो बि। ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई। इन सां रिलेटेड काफ़ी सारा सवाल आहिनि। अज़हर टामरी साहब मौजूदु आहिनि, उन्हनि जी तरफ़ अॻियां वधां थी। अज़हर साहब, असां ॾिसंदा आहियूं सोशियोलॉजी डिपार्टमेंट में केतिरा ई स्टूडेंट्स वञी रहिया हूंदा आहिनि, सोशल वर्क बि करे रहिया हूंदा आहिनि। छा था सम्झो त उहे स्टूडेंट्स जेके सोशल वर्क करे रहिया आहिनि, गॾोगॾु कंहिं स्किल सां बि लाॻापियल हुजणु ॾाढो ज़रूरी आहे उन्हनि जो? बिल्कुलु। ॾिसो न, जीअं साईं ॻाल्हि कई त पॉलिटिकल साइंस मदर ऑफ अदर डिपार्टमेंट, असांजी नज़र में सोशल साइंस या सोशलॉजी मदर ऑफ अदर डिपार्टमेंट। छो जो ॾिसो त इन में हर स्किल थो अचे, इन में सिलाई कढ़ाई खां वठी इंग्लिश चाइनीज़ लैंग्वेज ताईं। तव्हां ॾिठल आहे सोशल वेलफेयर डिपार्टमेंट अथव हैदराबाद में, इन्हनि जो पायलट प्रोजेक्ट आहे। पायलट प्रोजेक्ट में जेके चाइनीज़ सिखनि था ऐं चाइनीज़ उन्हनि खे सेखारियो बि वञे थो ऐं उन्हनि खे स्किल्स बि ॾिना पिया वञनि। ईअं ई तव्हां ॾिठो त नंढियूं नंढियूं कम्यूनिटीज़ में हुनर आहे, बर्थ आहे, उन खां पोइ वरी नंढा नंढा इवेंट्स थियनि था। इहे सभु सोशलॉजी ऐं सोशल वर्क सां रिलेटेड आहिनि। उन खां पोइ जेके केस वर्क जेके थियनि था कम्यूनिटी में, अॼु बि जेकी समाज में जेका बि शइ बहितरी थी आणे या उन समाज खे बहितर करण जे लाइ, सोसाइटी खे बहितर करण जे लाइ अगरि के बि इक़्तिदाम कया पिया वञनि त उहे सोशल वर्क ऐं सोशलॉजी जो हिकिड़ो वॾो हुन में रोल आहे। ऐं सोशल वर्कर अगरि कहिड़ो बि माण्हू थी सघे थो, पोइ पॉलिटिकल साइंस पॉलिटिक अगरि कंदो हुजे तॾहिं बि अगरि सोशल वर्क न आहे त उनजी पॉलिटिक्स कंहिं कम जी न आहे। जीअं पॉलिटिक्स जी हिकिड़ी माना इहा आहे त मसइले जो हल, पॉलिटिक्स तॾहिं माण्हू कंदा आहिनि ऐं पूरी दुनिया में इहो आहे त अगरि पॉलिटिक्स बि उनखे ई चयो वेंदो आहे जेको मसइले खे हल कढी सघे। ऐं इन जे करे माण्हू सियासतदान थिए थो, सोशल वर्क थिए थो। स्किल्स जी तव्हां ॻाल्हि कई त नौजवान अॼु जा जेके नौजवान आहिनि, जेके मुख़्तलिफ़
मोटिवेशनल ट्रेनिंग्स या मोटिवेशनल जेके असां वटि सेमिनार्स कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं, इंटरनेशनली कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं। अॼु बि UN जी तरफ़ां जेके बि कॉल्स अचनि थियूं, जीअं साईं स्कॉलरशिप जी ॻाल्हि कई त मां इहे कॉल्स कंदुमि त ह्यूमैनिटेरियंस कॉल्स बि अचनि थियूं, जेके हिन ॾींहंनि में ई डेली तव्हां ॾिसंदा हूंदव त फलाणे मुल्क में 3 ॾींहंनि जो कॉन्फ्रेंस आहे, 4 ॾींहंनि जो कॉन्फ्रेंस आहे। सो मुख़्तलिफ़ स्वीडन आहे या जेको आहे मतिलबु अहिड़ा मुल्क जेके तव्हां सिर्फ़ु सोचियो हूंदो त हिननि मुल्कनि में असां वञी विज़िट करे सघूं था, कि विज़िट वीज़ा हुजनि था, सिर्फ़ु तव्हां अप्लाई कयो ऐं बिल्कुलु कुझु पार्शली फंडेड हूंदा आहिनि, कुझु फुल फंडेड हूंदा आहिनि। सो इहे शयूं अचनि थियूं, इहे हिन सां सोशल वर्क जो वॾो हिकिड़ो रोल आहे ऐं सोशल वर्कर बिल्कुलु ऐं नौजवाननि खे ख़ासि तौर ते प्रमोट करे थो, ख़ासि तौर ते सोशल वर्क ई प्रमोट थो करे। सोशल वर्क हिकिड़ी कम्युनिटी में बि थी सघे थो, भले उहो कंहिं डिपार्टमेंट में न हुजे। सोशल वर्क हिकिड़ी वुमेनिटेरियन जी जेकी बि डिज़ास्टर हुजे या कहिड़ी बि अगरि किथे बि मसइले जो हल आहे, उते सोशल वर्क ऐं सोशलाजी जो हिकिड़ो वॾो अचे थो। अगरि अॼु पीस जी ॻाल्हि था कयूं, अगरि दुनिया जी अगरि जंगूं जेके तव्हां ॻाल्हि कयूं त जंगनि में बि सोशल वर्क जो कमु आहे। तव्हां ॾिसो न पूरी हाणे जेको हींअर फ़लस्तीन में अगरि को ह्यूमैनिटेरियन ॾिसो था त उते खाद खुराक ऐं ॾिसो न हींअर अगरि माण्हू थोरो शार्ट कंदोसि आउं इहो त ट्रम्प खे जेको पीस जो अवॉर्ड जे लाइ माण्हू नॉमिनेट कयो आहे, पाकिस्तान गवर्नमेंट बि कयो आहे, त ज़ोर ॾिनो आहे त ट्रम्प खे तव्हां पीस जो अवॉर्ड ॾियो। तव्हांखे ख़बर आहे त हींअर जेको फ़लस्तीन में 5-6 जेकी एजेंसीज़ आहिनि इंटरनेशनली, जिन फ़लस्तीन में ख़ुराक बि ॾिनी ऐं पाणी जा उन्हनि खे जेके बि फैसिलिटीज़ उहे ॾिनियूं, उन्हनि ते उन्हनि अमेरिका बैन हणी छॾियो आहे। छाजे करे? ताकी हू इंटरनेशनली अमेरिका में जे कम बि कनि पियूं ऐं पूरी दुनिया में जेकी फंडिंग करे जेको आहे फ़लस्तीन में प्रोवाइड पियूं कनि। त इहे सभु सोशल इशूज़ ऐं सोशल वर्क पूरी दुनिया में जिथे जिथे जंगूं लॻनि थियूं, उते बि रिहेबिलिटेशन जिथे बि थींदी आहे, सोशल वर्क खां स्टार्ट थींदी आहे। गवर्नमेंट जो इनिशिएटिव पंहिंजी जॻह ते उहो त ज़ाहिर आहे उन्हनि वटि जो मेजर रोल, लेकिन सोशल वर्क किथे बि चेंज अगरि मेकर अचे थो, चेंज एजेंट अचे थो, हिकिड़ो चेंज सफ़ीर अचे थो, तव्हां सम्झो त एम्बेसडर्स जेके बि हूंदा आहिनि, जेके दुनिया जा, इहे सोशल हिकिड़ो मैसेज ॾींदा आहिनि दुनिया जो। तोड़े उहो हिकु अगरि पाकिस्तान जो अगरि हुजे या पूरी दुनिया जो हुजे, त इहे सभु शयूं रिलेटेड आहिनि सोशल वर्क सां ऐं सोशलाजी सां रिलेटेड आहिनि। असांजे नौजवाननि खे इन में घणी खां घणी इन में अचणु बि घुरिजे। ज़रूरी न आहे त सोशल वर्क सां रिलेटेड हुजनि या सोशल वर्क में पढ़नि, पर उन सां अलावा बि हूअ सोशल मीडिया जेकी आहे इहा बि हिकिड़ो कॉज़ हिकिड़ो सोशल सां थो अचे, हिकिड़ो जेको समाजी भलाई सां जेको तालुक थो रखे। त तव्हां सम्झो था त इहो सॼो जेको फैक्टर जेको बि अचे थो, इहो सॼो सोशल तो मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे या अदर जेके ह्यूमैनिटेरियन चेंज मेकर्स आहिनि या एम्बेसडर्स असां जेके खणंदा आहियूं या अलमनाए जेके खणंदा आहियूं, सभु इहे सोशल वर्क एक्टिविस्ट आहिनि। हाणे ज़ाहिर आहे ज़रूरी न आहे त कंहिं वटि ग्रांट आहे, कंहिं वटि ग्रांट न आहे, पर माण्हू चेंज अगरि चाहे, अगरि सोसाइटी खे चेंज करणु चाहे थो, उन्हनि खे उन्हनि जे माइंड खे चेंज करणु चाहे थो ऐं हिनखे कंहिं बि शहर खे कंहिं बि ॻोठ खे हिकिड़ो मॉडल करणु चाहे थो, तव्हां जेको आहे सो गॾो गॾु भलाई जो कमु त करे ई सघो था। जेतिरी तव्हांजी पहुच आहे, जेतिरी तव्हांजी वसत आहे, जेतिरी तव्हांजी इनकम आहे, उनजे हिसाब सां तव्हां जेको आहे सो हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में कमु त करे ई सघो था आवाम जी भलाई जे लाइ, पंहिंजनि माण्हुनि जी भलाई जे लाइ। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। जी पंहिंजी स्पेशलाइज़ेशन आहे। एग्ज़ैक्टली। छो जो जेकॾहिं सफ़ीर जी ॻाल्हि कयो, सफ़ीर जेकॾहिं डिप्लोमेटिक न आहे त कॾहिं बि उहो विन नथो करे सघे। नेगोसिएशन, आर्ट ऑफ नेगोसिएशन वरी सियासत आहे हिकिड़ी वरी क़िस्म जी। बिल्कुलु बिल्कुलु। सो हर फील्ड जी अहमियत आहे। इमरान अली नूनारी साहब, तव्हां खां पुछंदासीं त हीअ तव्हांजो जेको पेशन आहे, प्रोफेशन आहे, बाय चॉइस आहे? यस, मूंखां इहा ई वाइस चांसलर हुयो उन टाइम मज़हर सिद्दीकी साहब, ॾाढो बहितरीन वाइस चांसलर रहियो पाण सिंध यूनिवर्सिटी जो, नो डाउट। त 2009 में मुंहिंजी अपॉइंटमेंट थी। उन्हनि बि इहो ई साॻियो ई सुवालु कयो जेको तव्हां वरजायो पिया, त हीअ तव्हांजो जेको आहे शौक़ु आहे या वरी छॾे वेंदव पोइ सुभाणे CSS कयो, PCS कयो, वरी ब्यूरोक्रेसी में हलिया वञो? मुंहिंजो न सर, मूंखे इन ब्यूरोक्रेसी जो को शौक़ु न आहे।
इहा हिकिड़ी ॿी नोयत जी जॉब आहे पोइ साईं हिते ठहक ॾिनो मुंहिंजो मूंखे टीचिंग में शौक़ु आहे मां टीचिंग में ई रहंदुसि तंहिं करे अप्लाई कयो आहे मूं साईं हिते ठहक ॾिनो चई त ईअं न चओ ब्यूरोक्रेट मां बि रही चुको आहे मां थोरो माफ़ु कजो हर माण्हू जी पंहिंजी पंहिंजी आइडियोलॉजी आहे सोच आहे सो मुंहिंजो जेको आहे त शौक़ु आहे न टीचिंग मुंहिंजो शौक़ु आहे ऐं अलहमदुल्ला मां कोशिशि कंदो आहियां त बहितर खां बहितर जेको आहे त स्टूडेंट्स खे ॾेई सघां छो मां चवंदो आहियां आई डोंट टीच आई वांट टू मेक मां ईअं न आहे त तव्हांखे जेको आहे त सेखारणु चाहियां थो न मां तव्हांखे ठाहिणु चाहियां थो मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे पंहिंजी ईमानदारी सां असां कोशिशि कंदा आहियूं वधि खां वधि जेको ॾेई सघूं बाक़ी इहे हिकिड़ा हूंदा आहिनि जीअं असां प्राइमरी वारा पढ़ंदा आहियूं घोसड़ू मास्तरनि जो कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजो हर रोज़ु क्लास आहे त हर रोज़ु क्लास में टाइम ते वञिजे ऐं टाइम ते निकिरिजे छो टाइम ते निकिरण बि हिकिड़ी आर्ट आहे जीअं चवंदा आहिनि शुरूआति करणु बि आर्ट आहे त ख़तमु करण बि आर्ट आहे छो जो वरी ॿियो टीचर तव्हांजो वेट करे न मां त काफ़ी यंगस्टर्स सां मुंहिंजी जेका आहे न कनेक्टिविटी सुठी रही आहे डिफरेंट प्रोग्राम्स जे थ्रू त मां तव्हांजे लाइ इलाही सुठा कमेंट्स ॿुधा आहिनि इलाही पॉज़िटिव कमेंट्स ॿुधा आहिनि कल्ह तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहियासीं हिते स्टूडेंट ज़ूलॉजी जी शायदि इन्हनि खे मूं पढ़ायो आहे रहमत जतियाल हा सो न मूंखे ॼाण आहे मां त पंहिंजे लाइ त कॾहिं बि न चवंदुसि त आई एम अ गुड आई एम एक्सीडेंट नो पर ट्राई कंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं बेस्ट जीअं ॿुधायां थो स्टूडेंट्स छो जो असां में सिस्टम अहिड़ो आहे हिकिड़ो जेको आहे त मफ़लूज करे छॾियो आहे सॼे नौजवाननि खे असांजनि खे कोशिशि कंदा आहियूं त नौजवाननि खे इन धोॿण मां ॿाहिरि कढी हिकिड़ो दिलेर ज़रूरतमंद ऐं इंफॉर्मेटिव कंस्ट्रक्टिव हिकिड़ो माण्हू बणाइजे जेको न सिर्फ़ु पंहिंजी ज़ात लाइ बल्कि पंहिंजी क़ौम लाइ पंहिंजे मुल्क लाइ काराए थो थिए ऐं कोशिशि कंदो आहियां मां त जीअं हिकिड़ियूं शयूं आहिनि सिलेबस में लिखियल छो जो सिलेबस वारी पढ़ाइण में तव्हांखे ॿियूं हूंदियूं आहिनि आउट ऑफ सिलेबस यानी जीअं हाणे हिते वेठा आहियूं त हीअ सिलेबस जी शइ न आहे तजज़ियो कयूं था फ्यूचर लाइ बि प्रेज़ेंट सिचुएशन लाइ बि ईअं ई स्टूडेंट खे रिकमेंडेशन्स कोशिशि कंदो आहे ॾियूं ऐं फ्यूचर लाइ आगाही ॾियूं ऐं उन्हनि में लीडरशिप क्वालिटीज़ पैदा कयूं छो जेसि ताईं तव्हां स्टूडेंट लीडरशिप क्वालिटी पैदा नथा करे सघो तेसि ताईं स्टूडेंट अॻिते न वधो ऐं उन में लीडरशिप लीडरशिप ईअं न आहे त को सियासतदान हुजे या वॾो हुजे लीडरशिप माना कंहिं बि ऑर्गेनाइज़ेशन वञे थो सोशलॉजी में वञे थो जीअं साईं चयो सोशल वर्कर आहे या सियासत में वञे थो या किथां जो वाइस चांसलर थिए थो या चीफ मिनिस्टर थिए थो या ब्यूरोक्रेसी में वञे थो कंहिं बि पोस्ट ते वञे थो माना डिपार्टमेंट संभाले पियो उहो माना लीडर आहे हिकिड़ो त उहो बहितर कमु पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन लाइ करे सघे अच्छा इमरान साहब मां हिकिड़ो प्रोग्राम कंडक्ट कयो पिए त उन में जेको आहे कुझु ज़िक्र इन तरह हुयो त मूं चयो त जेके असांजे ब्यूरोक्रेसी में माण्हू वञनि था उन उहिदनि ते कोई AC आहे त उहे जेके आहिनि न टीचिंग बि गॾो गॾु करे रहिया हूंदा आहिनि पर उहो जेको आहे न सब्जेक्ट स्पेशलिस्ट जो कमु हूंदो आहे छो त पेपर्स बाद में वरी उहे ई चेक कंदा आहिनि उहे ACs जेके आहिनि उहे चेक न कंदा आहिनि सो जंहिंजो जेको कमु आहे उनखे उहो ई कमु करणु घुरिजे जीअं तव्हां चयो त मूंखे जेको आहे टीचिंग करणी त प्योरली मां उन ई फील्ड में अची वियमि तव्हां त ब्यूरोक्रेसी में बि वञी सघो पिया शौक़ु हुजे त वञी सघूं था CS बि करे सघूं था न मतिलबु मुंहिंजो चवण जो जेको मक़सदु आहे त माण्हू जेको कमु करे पियो उनखे प्योरली उहो ई कमु करणु घुरिजे उहो छा आहे त उहो प्रोडक्शन सुठी ॾेई सघंदो आहिनि जॾहिं उहो ठाहे पियो बम ऐं ॿिया तजुर्बा करे पियो उहो बि ईअं न आहे त हिकु चकर में जीअं सवेरे ॻाल्हि स्टूडेंट कॾहिं बि हार न मञे फस्ट टाइम छो दरवाज़ो बंदि ॾिसे थो त इहो बंदि आहे हू पर लॉक न आहे उन खोलण जी कोशिशि कयो त आइंस्टाइन खां पुछा कयो ॾींहं राति कमु कंदो वार विखरियल हुयसि पंहिंजी लैब में बीठो कंहिं पुछियो साईं तव्हां थको नथा तव्हां एतिरो कमु कयो था एतिरा आवर्स चए थको मूंखे छो थींदो मां त इंजॉय कयां थो कम खे उहो छो इंजॉय करे पियो जो तव्हां सुवालु त उनजो उन सां लॻाव हुयो उनजो शौक़ु हुयो जो जेकॾहिं तव्हां आर्टिस्ट बाय नेचर के हूंदा छो जो ॿिनि क़िस्मनि जा जॾहिं असां दाख़िला ॾियूं था यूनिवर्सिटी में बि हिकिड़ा अहिड़ा स्टूडेंट जंहिं ते इम्पोज़ कयो वञे थो माना लागू कयो मिड़ियो वञे थो पीउ मां चए थो हाणे बाबा दाख़िला हिन में मिली वई थी हाणे इहो पढ़ वरी ॿिया हिकिड़ा अहिड़ा हूंदा जंहिंखे इंट्रस्ट आहे उहो महिनत करे पोज़ीशन सुठी हासिलु करे जेको टेस्ट में ऐं उहो पंहिंजी जेको आहे डिपार्टमेंट पोइ उहे बहितर उन में कमु करे सही इम्पोज़ था कंहिं ते कुझु बि कयो था उहो माण्हू जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन तरीक़े सां ॿुधांगे आउटपुट शौक़ सां इहो आहे त प्रोडक्शन उहे तव्हांजी सुठी ॾेई सघंदा वरी पोइ जेकॾहिं इम्पोज़ कयो आहे त वरी पोइ बि रस्तो हिकिड़ो आहे कॾहिं कॾहिं दुनिया में ॾिसूं था त तालुकात जो मामिलो हुजे या ॿिया मैरिज जा मामला हुजनि पढ़ाई जा मामला हुजनि कॾहिं कॾहिं शयूं तव्हां इम्पोज़ कयूं वञनि थियूं ख़ानदान तरफ़ां सोसाइटी तरफ़ां या तव्हां उनजे लाइक़ु न आहियो पोइ चयो वेंदो आहे हिकिड़ो मूं ॻाल्हि शेयर कंदुसि त चवंदा आहिनि जेकॾहिं इम्पोज़ कयो ॿ कामयाबी जा तरीक़ा
हिकु त जेकॾहिं इम्पोज़ कयो आहे त उनखे हाणे तव्हां इंट्रस्ट उन में क्रिएट करणु पॉसिबल बणायो पंहिंजे हा लाइ। पॉसिबल, पर जेकॾहिं तव्हां इम्पोज़ न तव्हां शौक़ु रखो था त उहो ज़रूरु हासिलु कयो, जेका हासिलु नथा कयो त पोइ उन में शौक़ु पैदा कयो, छो न त पोइ ज़िंदगी तव्हांजी ज़िंदगी भर तव्हां जेको आहे त ज़हन मफ़लूज रहंदो ऐं तंहिं करे ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, मां ॾाढी ॾाढी इंस्पायरिंग इहा ॻाल्हि आहे त तव्हांखे जेकॾहिं तव्हां ते कुझु बि को बि ज़िंदगी जो मामिलो आहे, जेकॾहिं ज़ोर या पकिड़े तव्हांखे उते आंदो वञे थो त पोइ जिते तव्हांजो इंट्रस्ट आहे कोशिशि कयो त तव्हां उते पहुचो, उनखे हासिलु कयो। पर जेकॾहिं नथा कयो त पोइ जेका शइ मौजूदु आहे, जेका मौजूदा सूरत हाल आहे, तव्हांखे ख़बर आहे त हिन मां मां न निकिरी सघंदमि, त पोइ हुन में इंट्रस्ट पैदा करण जी कोशिशि कयो। ऐं अलाह सां इहा सघ ॾिनी आहे इंसान में। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। सो यस, वक़्त जूं घड़ियूं इजाज़त वधीक कोन पियूं ॾियनि। अज़हर टामरी साहिबु अची करे कीअं लॻो, लास्ट में छा मैसेज ॾींदा? अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त हमेशह ईंदा आहियूं ऐं ॾाढो सुठो मज़ो ईंदो आहे, सुठी कचहरी थींदी आहे, हिकिड़े नए मौज़ू ते ऐं नई ॻाल्हि ते डिस्कस थींदी आहे ऐं मेहरान टीवी हमेशह इहो मौक़ो ॾींदी आहे, उन्हनि जी महिरबानी। ऐं मैसेज इहो आहे त अर्बन में जेको हींअर फ्लड जी सिचुएशन अचे पई त उनजे लाइ घणा खां घणा उपाउ था वञनि ऐं सभिनी खे अलर्ट थियणु घुरिजे। ऐं ईअं न आहे जो सुभाणे का तबाही अची वञे ऐं पोइ वरी असां उनखे संभालियूं, इन खां पहिरियों असां पंहिंजा कन ऐं अखियूं खोलियूं ऐं जीअं सभिनी जी मदद बि करे सघूं ऐं इंसानी ज़ात जी जेतिरी बि थी सघे मदद करणु घुरिजे ऐं उन्हनि सां गॾु रहणु घुरिजे। तमामु बहितरीनु, तमामु सुठो मैसेज, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो, तव्हांजी मौजूदगी में ॾाढो सुठो डिस्कशन व्यूवर्स ताईं पहुतो। इमरान अली नूनारी साहिबु, तव्हां खां बि पुछंदासीं अची करे तव्हांखे कीअं लॻो ऐं छा मैसेज हूंदो? अल्हम्दुलिल्लाह, मूं हर दफ़े ईंदो आहियां, हिकिड़ी नई ॻाल्हियुनि जी वैरायटी ऐं जेको आहे त सुवालनि जी वैरायटी हूंदी आहे ऐं कोशिशि असां कंदा आहियूं वधि खां वधि बहितर आइडियंस ताईं मैसेज ॾेई सघूं, जेकी इंफॉर्मेशन आहे उहा ॾेई सघूं। ऐं ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम सुबह मेहरान, मां हर रोज़ु तक़रीबन ॾिसंदो आहियां, तव्हांजा मीडिया ते बि फेसबुक ते मौजूदु आहे, यूट्यूब ते बि मौजूदु हूंदो आहे ऐं माण्हू हिन मां वॾो सिखनि था, हर मौज़ूअ ते ॻाल्हायो वेंदो, हर जेको आहे फील्ड जा माण्हू डॉक्टर बि अचनि था, इंजीनियर बि अचनि था, सोशल वर्कर बि अचनि था ऐं प्रोफेसर बि अचनि था ऐं ॿियनि फील्ड्स जा बि अचनि था। ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम आहे। थैंक यू सो मच। तव्हांजो मैसेज व्यूवर्स ताईं छा मैसेज ॾींदा? मैसेज त हाणे जंगनि जी ॻाल्हि रहे, पीस जी ॻाल्हि रहे, नौजवाननि जी ॻाल्हि हली रही आहे, त बसि कोशिशि कनि नौजवान त वधि खां वधि महिनत जारी रखनि। हींअर जीअं मोकिलूं आहिनि त मोकिलुनि खे अक्सर वेस्ट कंदा आहिनि, पर मोकिलूं हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी हूंदी आहे। कॾहिं कॾहिं तव्हां जेको सेल्फ वर्क हूंदो आहे, पंहिंजे लॻाव वारो कमु, उहो कोशिशि कयो मोकिलुनि में मुकमल करे वठो ऐं असां दुआ गो आहियूं त दुनिया में बि अमुन थींदो। आमीन आमीन। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। इलाही सुठो तव्हांजो यूज़फुल मैसेज व्यूवर्स ताईं पहुतो। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। ॿिन्हिनि महिमाननि जी मां शुक्रगुज़ार आहियां। व्यूवर्स पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो। सोना यूरिया जो सोना सां ई आहे कामयाबी इनामी इहा स्कीम बि आहे। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कुंड, सोना यूरिया नीम कुंड ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो ऐं बोरीअ में मौजूदु कार्ड स्क्रेच करियो ऐं इज़ाफ़ी पैदावार सां गॾु खचो ट्रैक्टर्स, मोटरसाइकिल्स, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं उन सां गॾु बेशुमार क़ीमती इनामात। मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजा आयल मौज़ूज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबानी।